अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स के कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ख़ुशियूं विरहाए रहिया आहियो या ख़ुशियुनि जो इंतज़ारु करे रहिया आहियो। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त असां वटि एतिरियूं सारियूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, पाण सां क़रीब क़रीब खोड़ सारियूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, असां उन्हनि खे न ॾिसंदा आहियूं। पर हा, फलाह ख़ुशी असांखे न मिली, असां उनजो ज़रूरु इंतज़ारु कंदा आहियूं। फलाह शइ न थी, असां उनजी तरफ़ ज़रूरु अखियूं खोलींदा आहियूं, उनजी तरफ़ ज़रूरु नज़रूं विछाए, लफ़्ज़ आहे न त पलकूं विछाए असां इंतज़ारु कंदा आहियूं। त असां फलाह ख़ुशी जो त इंतज़ारु कंदा आहियूं, पर जेके ख़ुशियूं क़रीब क़रीब आहिनि कॾहिं कॾहिं उनखे रिकॉर्ड करणु असां विसरी वेंदा आहियूं। त ज़िंदगीअ में जेतिरो कुझु तव्हां वटि आहे उनजो ज़रूरु रिकॉर्ड कयो। जेको कुझु तव्हां हासिलु कयो आहे ज़िंदगी में या करे रहिया आहियो, या जेके मुश्किलातूं बि फेस करे तव्हां उन्हनि मुश्किलातुनि मां निकिता आहियो, उहा हर हिकु शइ तव्हांजी ज़िंदगी में ॾाढी इंपॉर्टेंट आहे। त हर हिकु शइ खे ज़रूरु रिकॉर्ड कयो, या हर हिकु शइ खे अगरि कामयाबी कंहिं शइ में मिले थी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर जे नथी मिले त यकीन कयो उहो एक्सपीरियंस एॾो क़ीमती आहे जेको ॿिए कंहिं वटि न आहे, जेको सिर्फ़ु तव्हां वटि आहे। इहो सोच रखी उन ज़िंदगी जे उन हिसे खे, ज़िंदगी जी उन नाकामयाबीअ खे पाण सां गॾु खणी हलो। इन सां गॾोगॾु जी हिकु ॿी शइ जेका मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी, अक्सर डिफरेंट शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां सभिनी सां मां डिस्कस करणु चाहींदी आहियां। हिकु शइ अॼु जेका ताज़ा तरीन जेका नज़र अची रही आहे मार्केट में, उहा तव्हां ताईं मां पहुचाइणु चाहियां थी। जॾहिं असां कराची जी ॻाल्हि कंदा आहियूं या असां उन्हनि एनवायरमेंट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं, उन्हनि जॻहियुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, उन्हनि कुंडुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं पाकिस्तान जे, ऐं उन्हनि शयुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं जंहिंखे असां प्रमोट करणु चाहींदा आहियूं। उहे शयूं जिन खे प्रमोट करण जी बेसिकली ज़रूरत आहे। टूरिज़म हिकु अहिड़ो एस्पेक्ट आहे दुनिया जो जंहिं ते काफ़ी सारा अहिड़ा मुल्क आहिनि जिन कामयाबी माणी आहे ऐं कामयाबु थी उन्हनि पंहिंजे पाण खे फाइनेंशियली बि स्ट्रॉन्ग कयो आहे, पंहिंजी इकोनॉमी खे प्लस कयो आहे, पावरफुल कयो आहे। काफ़ी सारियूं अहिड़ियूं जॻहियूं आहिनि उते। जॾहिं मां पाकिस्तान ते नज़र विझां थी, ख़ूबसूरत असांजो प्यारो प्यारो पाकिस्तान आहे, ख़ूबसूरत कॉर्नर्स आहिनि ऐं काफ़ियुनि जॻहियुनि ते स्पेसिफिकली जॾहिं जून जुलाई जहिड़ा महीना ईंदा आहिनि त माण्हू डिफरेंट जॻहियुनि ते घुमणु वेंदा आहिनि, साइट सीइंग ते वेंदा आहिनि। खोड़ सारी शयूं आहिनि जेके पाकिस्तान में थी सघनि थियूं। उते कराची जा बि कुझु पॉइंट्स आहिनि जेके घुमण वटा आहिनि, जेके ॾिसण वटा आहिनि, जिन में खोड़ सारियूं शयूं इंक्लूड थियनि थियूं। चयो इहो वियो आहे, बल्कि हिकु सर्वे आहे जंहिंमें उहो ॿुधायो वियो आहे त कराची दुनिया जे उन्हनि शहरनि मां आहे जेके माण्हू ईंदा आहिनि, टूरिस्ट ईंदा आहिनि, उन्हनि जे लाइ सभिनी खां वधीक रिस्की आहे ऐं सेफ़ न आहे, सेफ्टी जे हवाले सां। ऐं जॾहिं इहो सर्वे कयो वियो त उन में का हिकु शइ न हुई। उन में हिकु असां जॾहिं बि तव्हां सेफ्टी जी ॻाल्हि कंदा त सभिनी खां पहिरीं असां वटि पॉइंट ईंदो आहे क्राइम रेट जो। क्राइम रेट त अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़बर आहे कराची जो केतिरो वधीक आहे। असां शायदि यूज़ टू थी विया आहियूं, पर ॿाहिरों माण्हू जॾहिं अचे थो जंहिंखे शायदि उहा आदत न आहे जीअं असां सेफ़ थी ॾाढो चूड़ियूं पातल हूंदियूं आहिनि, कुमंडियूं पातल हूंदियूं आहिनि, त असांजूं काफ़ी सारी ख़वातीन जेॾी महिल घरां ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि त उन्हनि खे फ़ौरन लिकाए छॾंदियूं आहिनि त कंहिंजे नज़र में न अचे। या तव्हां वटि को महांगो फ़ोन हूंदो आहे त तव्हां कोशिशि कंदा आहियो त अगरि तव्हां कंहिं पब्लिक ट्रांसपोर्ट में वञी रहिया आहियो त तव्हां उहो फ़ोन तव्हां पाण सां गॾु न खणी वञो, या जे खणी वञो था उनखे लिकाए रखो। अक्सर असां वटि हिकु सेकेंडरी फ़ोन हूंदो आहे त जीअं किथे को नॉक थी वञे त असां उहो कढी फ़ोन ॾेई छॾियूं। आम माण्हू ज़ाहिर इन ज़िंदगी जो इन लाइफ स्टाइल जो यूज़ टू न आहे। त जॾहिं उहो ॿाहिरियों माण्हू अचे थो ऐं उहो कराची में रहे थो, कराची जे डिफरेंट एरियाज़ खे ॾिसणु अचे थो, टूरिज़म जो हिकु साइड कराची जो ॾिसणु अचे थो, उनखे इहे सभु शयूं फेस करणियूं पवनि थियूं। न सिर्फ़ु इन में बल्कि जेको पॉल्यूशन कराची में असांखे मिले थो, दैट इज़ अगेन समथिंग जेको रिस्क आहे, जेको हेल्थ जे लाइ हिकु रिस्क आहे, जेको कराची में असांखे मिले थो। सो जी असां ॻाल्हि त कंदा आहियूं त असां वटि टूरिस्ट अचे छो नथो। असां पाकिस्तान जे उन्हनि जॻहियुनि खे, न सिर्फ़ु कराची, पाकिस्तान जी उन्हनि कुंडुनि खे असां छो नथा प्रमोट करे सघूं, असां टूरिज़म खे छो नथा प्रमोट करे सघूं। पर असां प्रमोट कयूं बि त छा असां पंहिंजा उहे रस्तनि ते बि असां काफ़ी जॻहियुनि ते ॻाल्हाईंदा आहियूं, न सिर्फ़ु रस्ता, पर छा असां उन तरीक़े सां फैसिलिटेट करे सघूं था ॿाहिरें माण्हू खे जंहिं तरीक़े सां असां प्रमोशन जी ॻाल्हि कयूं था। असां इदारनि ते हमेशह ब्लेम कंदा आहियूं त जीअं फलां इदारो आहे उन हिन शइ खे ॾाढो कॉर्नर ते रखी छॾियो आहे, पर हिन शइ खे प्रमोट करे पियो, हिन शइ खे प्रमोट नथो करे। डिफरेंट शयूं डिफरेंट लफ़्ज़नि में असां अक्सर असां ॻाल्हाए छॾींदा आहियूं, अक्सर असां चई छॾींदा आहियूं, पर रियलिटी कुझु ॿी आहे। ऐं इहा रियलिटी उहा रियलिटी आहे त जंहिंमें सिर्फ़ु इदारा ई शामिल न आहिनि, जंहिंमें सिर्फ़ु असांजा आर्म फोर्सिस ई इन्वॉल्व न आहिनि, बल्कि आम शहरी बि इन्वॉल्व आहे। ऐं ही उहो चेंज आहे जेसिताईं आम शहरी पाण में चेंज न आणींदो तेसिताईं शायदि असां उन चेंज खे न ॾिसी सघंदासीं।
इहा हक़ीक़त आहे जेके हिन वक़्तु जेके बि पॉइंट्स जिन पॉइंट्स ते सर्वे थी आहे उहा हक़ीक़त आहे, उहा असां तस्लीम कयूं था। पर छा इन हक़ीक़त सां गॾु ई सॼी ज़िंदगी गुज़ारणी आहे? छा इन हक़ीक़त सां गॾु ई कराची जो ख़ूबसूरत जेके स्ट्रीट्स आहिनि जेके कई ज़माने खां ठहियल आहिनि उन्हनि स्ट्रीट्स खे ईअं ई छॾिणो आहे? असां कुझु अर्सो पहिरीं असां ॾिठो होसीं त कराची सदर जी हिकु स्ट्रीट आहे बंस रोड जंहिंखे ॾाढो ख़ूबसूरती सां कलरफुल करे ऐं माण्हुनि जे साम्हूं आंदो वियो, माण्हुनि जो अट्रैक्शन उन तरफ़ वधियो, माण्हू उन तरफ़ विया। पर अॼु अगेन उहा स्ट्रीट निगलेक्टेड आहे। छो त उन ते उन जी आर्किटेक्चर ते त कमु थियो, पर उते उन जी सेफ्टी जी कंहिं इंश्योर कोन कयो त इन ते सेफ्टी बि ओतिरी हूंदी। उते जो जेको पॉल्यूशन बीट करण जो हिकु जेको चैलेंज हो उन ते कंहिं कमु कोन कयो। अगेन उते वरी पोइ जेके तव्हांजा जेके फूड सिक्योरिटी जा जेके मसाइल आहिनि उन ते कंहिं कमु कोन कयो। सो इन्हनि शयुनि ते बि कमु करणु ज़रूरी आहे, न सिर्फ़ु इन ते त असां उन बिल्डिंग खे पेंट करे ऐं माण्हुनि ताईं पहुचायूं, बल्कि उन माण्हुनि खे फैसिलिटेट बि कयूं जेके उते अचनि था। गॾोगॾु उन्हनि जी सेफ्टी जो बि ख़्यालु रखियो वञे, गॾोगॾु उहे ज़राया उन्हनि ताईं पहुचाया वञनि, उहे ट्रांसपोर्ट जा मसइला हल कया वञनि, जंहिंखां पोइ असांजो जेको ॿाहिरियों माण्हू को बि अचे थो जेको पाकिस्तान में क़दम रखे थो या कराची में क़दम रखे थो उहो ईज़ीली उन्हनि जॻहियुनि ताईं पहुची सघे। सो जी हिन वक़्तु त हिन दफ़े त उहा लिस्ट में जेको आहे कराची सभिनी खां वधीक रिस्क वारो सिटी आयो आहे। बट उमेदु इहा आहे त नेक्स्ट टाइम जॾहिं इहो सर्वे थिए असां इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर कयूं ऐं नेक्स्ट टाइम कराची इन लिस्ट में भले टॉप न करे पर येस किथे चवंदासीं न सुठे मार्क्स में पास थी वञे, त उन सुठे मार्क्स में ज़रूरु कराची पास थी वञे। अच्छा जी, अचूं था प्रोग्राम जी तरफ़। हाशिम भाई सां गॾु हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तबियत ठीकु हाशिम भाई? फिट फाट। ज़िंदगी कीअं हाशिम भाई? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे बेहतरीन। किथे हले पई, किथे गुज़रे पई, कीअं गुज़रे पई? धरती ते गुज़रे पई। धरती ते गुज़रे पई। अच्छा हाशिम भाई, उहो एक्चुअली इहो जेको सर्वे नॉर्मली थियो आहे, छा तव्हां बि उन्हनि माण्हुनि मां आहियो जेको हिकु फ़ोन जेको आहे उहो सुठो वारो फ़ोन लिकाए रखंदा आहियो ऐं हिकु वरी उहो स्टैंड बाय फ़ोन रखंदा आहियो त केरु नॉक करे त उनखे कढी ॾेई छॾियो? न, ईअं ॾिनो बि आहे। ॾिनो बि आहे? ओए होए होए होए, इहो कॾहिं थियो हाशिम भाई? इहो काफ़ी साल थी विया पर थियो हो इहो थियो हो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अहिड़ी का शइ अञा ताईं फेस न कई आहे। पर मूंखे लॻे थो त उहा शइ जेका तव्हां केतिरी बि ॻाल्हि करे वठो न त तव्हां ठीकु आहे तव्हां को 2,000 जी शइ ॾेई छॾी, 3,000 जी शइ ॾेई छॾी, शायदि उन शइ जी एतिरी वैल्यू न आहे। पर उहो जेको शौक़ में तव्हां हलिया था वञो उन ट्रॉमा मां निकिरणु हिकु वॾो सुवालु आहे। शइ त शायदि 2-3 रुपयनि जी हूंदी पर जेको सॼी ज़िंदगी तव्हांखे उहो हिकु ट्रॉमा ॾेई थो वञे न, उहो ॾाढो ॾुखियो आहे उन ट्रॉमा मां निकिरणु। नथो निकिरे बिल्कुलु। जीअं चवंदा आहिनि न त ख़ुदा न ख़ास्ता केरु अगरि ड्राइव कंदे कंहिं कार एक्सीडेंट जो शिकार थिए त सॼी उमिरि जेसि ताईं ड्राइव कंदो आहे उनखे उहा फील ईंदी आहे। जॾहिं बि का ट्रैफिक में फसंदो आहे या ब्रेक हणंदो आहे त उनखे उहा फील ईंदी आहे। सो ही ट्रॉमास बि कुझु अहिड़ा आहिनि जेके हिकु दफ़ा तव्हां एक्सपीरियंस करे वठो, सॼी ज़िंदगी जॾहिं तव्हां घर खां ॿाहिरि निकिरंदा आहियो न त उनजा जेके फ्लैशबैक्स आहिनि उहे ईंदा रहंदा आहिनि। महिमान जी तरफ़ अचूं था। महिमान सां अॼु जेके गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, सभिनी खां पहिरीं जी जॾहिं तव्हां महिमाननि जी ॻाल्हि कंदा आहियो त अक्सर असां चवंदा आहियूं त असांजा महिमान आहिनि, पर ही उहे माण्हू आहिनि जिन खे महिमान खां वधीक मेज़बान नज़र अचनि था। छो त ही असांजी फील्ड जा माण्हू आहिनि ऐं असांजी फील्ड में माशाल्लाह खोड़ सारो कमु कयो अथनि, खोड़ सारा उहे ड्रामा आहिनि जेके तव्हां ॾिठा आहिनि। पाण न सिर्फ़ु एज़ एन डायरेक्टर कमु कयो अथनि बल्कि पाण एज़ एन एक्टर बि काफ़ियुनि जॻहियुनि ते काफ़ियुनि चैनल्स ते जनाब कमु कयो आहे। असां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब असद सोलंकी साहिबनि जेके तशरीफ़ रखनि था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? बेविश अल्लाह जो शुक्र आहे माशाल्लाह। तव्हांजे प्रोग्राम में अॼु इनवाइट थियासीं, तव्हांजी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी तव्हांजी वक़्तु कढी अचण जी। असद साहिबु ज़िंदगी कीअं पई गुज़रे, कीअं आहे? हा, ज़िंदगी माशाल्लाह ठीकु पई गुज़रे। माशाल्लाह। तव्हां हाणे कुझु ॻाल्हि पई कई जेके आहे सो कराची जे हवाले सां। हा, रिसेंटली कल्ह हिकिड़ी अहिड़ो वाक़ियो थियो आहे, शायदि तव्हांखे ख़बर आहे या न आहे। अॼुकल्ह जा जेके कुझु अताई डॉक्टर वेठा आहिनि जी 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 जी, कल्ह तक़रीबन 8-10 साल जा ॿार 2 मासूम हुआ जेके 2 भाइर हुआ। इहो वाक़ियो आहे मच्छर कॉलोनी जो। हुन डॉक्टर छा कयो जो अताई त आहे न, पोइ हाणे हुनखे ॿारनि खे किडनैप करण जो सिलसिलो हुन सोचियो हुयो या कुझु ॿियो वाक़ियो। उन्हनि खे हिकिड़ो डोज़ ॾिनी इंजेक्शन नशे जी, पोइ थी सघे थो ओवरडोज़ थी वियो हुजे, थी सघे कुझु ॿियो थियो हो। उन खां पोइ एले इलाइक़े हुननि जे वालदेन हुननि खे जाचियो, किथों बि न लधा। ऐलान थिया मस्जिद में हेॾे होॾे। पोइ हिकिड़े नंढड़े ॿार सोचियो, चयो त अंकल कल्ह त तव्हांजो ॿारु जेको आहे सो हिन पासे वियो पिए,
हाणे उन खां पोइ जेकर घर न पए थो आहे त तव्हां हिननि खां पुछा कयो। कुझु हुन जे वालदेन कुझु इलाइक़े वारनि उन डॉक्टर खे जॾहिं थोरो सख़्ती सां लहजे में ॻाल्हायो ऐं कुझु 2-3 चपाटूं हयूं या कुझु कयो, पोइ हुन ॿुधायो त हा उहे ॿार अंदरि आहिनि। जॾहिं अंदरि विया उहे ॿ नंढड़ा मासूम ॿार आहिनि ऐं तक़रीबन हर चैनल ते उहा ख़बर हली त अंदरि विया त उहे वीचारा एक्सपायर थी चुका हुया। त छा आया असांजी जेकी गवर्नमेंट आहे उहा छा पई करे? छा इन्हनि शयुनि ते उहो सर्वे नथी करे सघे त अहिड़ा माण्हू जेके बिना डिग्री जे बिना MBBS जे कराची जहिड़े शहर में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वेठा आहिनि ऐं पंहिंजो पाण खे MBBS सॾाए करे अहिड़नि मासूम ॿारनि जूं जानूं वठनि पिया, त छा असांजो इदारो कुझु कोन थो करे सघे? छा इन्हनि माण्हुनि ते को सर्वे नथो थी सघे? छा उन्हनि माण्हुनि जे लाइ का अहिड़ी टीम नथी जोड़ी वञे जेके असांजे कराची शहर में घटि में घटि कराची ॿाहिरि त छॾियो, उन्हनि खां पुछा कई वञे त बाबा तव्हां जेकॾहिं हिते वेठा आहियो क्लिनिक, तव्हां वटि कहिड़ो प्रूफ आहे, छा डिग्री आहे तव्हां वटि? त सुभाणे जेको इलाइक़े जा त माण्हू ठीकु आहे करे सघंदा, पर असांजी गवर्नमेंट जो बि त फ़र्ज़ु आहे न। हा बिल्कुलु। अच्छा, ही उहा ई ॻाल्हि मां जीअं स्टार्टिंग में प्रोग्राम जे स्टार्टिंग में ॻाल्हि कई त ही उहो हिकु एस्पेक्ट आहे जंहिंमें असां हर माण्हू आम माण्हू खे बि इदारनि खे बि सभिनी खे इन्वॉल्व थींदो थियणो पवंदो। ही उहो एस्पेक्ट आहे ज़िंदगी जो, त कंहिं हिकु माण्हू जो कमु न आहे। हिते असां तमामु आवाम जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, तमामु उहिदेदारान जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, सभिनी खे गॾु इन्वॉल्व थी वेंदो। अच्छा जी, हिकु ॿिए महिमान जी तरफ़ हलूं था। हिकु ॿिया महिमान आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। ऐं अॼु असां प्रोग्राम में न सिर्फ़ु हाजिम भाई जो आवाज़ त शामिलु कंदा आहियूं, पर हिकु ॿी ख़ूबसूरत आवाज़ आहे जेका अॼोके प्रोग्राम में असां गॾु जुड़ी आहे। असां गॾु ॾाढा ख़ूबसूरत सिंगर जेके डिफरेंट जॻहियुनि ते तव्हां परफॉर्म कंदे जिन खे ॾिठो हूंदो, डिफरेंट जॻहियुनि ते हिननि जो आवाज़ तव्हां ॿुधियो हूंदो। अॼु असांजे प्लेटफॉर्म तां असांजे चैनल ते तव्हां हिननि जो आवाज़ ॿुधो। असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि जनाब जावेद जॉन साहब। अस्सलाम वालेकुम। जी जी वालेकुम सलाम। कीअं हो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? जी जी बिल्कुलु ठीकु है। तबियत ठीकु आहे? जी जी तबियत ठीकु है। ज़िंदगी कीअं आहे जावेद साहब? हाँ जी बिल्कुल ठीक, फर्स्ट क्लास। हाँ जी फर्स्ट क्लास आहे। किथे आए, किथे भी गुजरे? हाँ बस इधर ही इधर ही करीब करीब है, हमने कहाँ दूर जाना है। इसी धरती पे इसी धरती पे इसी धरती पे गुजर रही है। हाँ जी। भाई अल्लाह ताला ने ये जो धरती हमें अता फरमाई है, जी, ये इतनी खूबसूरत धरती है, और उस पे फिर धरती चैनल की जब बात आ जाती हाँ है जी। तो वो सोने पे सुहागा हो जाता जी, है। जी। ऐसा ही है जावेद साहब? बिल्कुल ऐसा ही है। हाँ, आवाज़ कहाँ गूंज रही है ये बताइए जरा। जी जावेद साहब की आवाज़ कहाँ कहाँ गूंज रही है? मुख्तलिफ प्रोग्रामों में, मुख्तलिफ चैनल्स पे। हाँ हाँ जी। हाँ। तो जैसे कोई निजी महफिल होती है वहाँ पे, हाँ, इस तरीके से करके धरती की मुख्तलिफ हवाओं में गूंज रही है ये आवाज़, ऐसा कहा जाए। हाँ, जी, जी। अच्छा जी, हिकु ॿी महिमान आहिनि जिन जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। ऐं पाण माशाल्लाह सां ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां सोशल एक्टिविटीज़ करे रहियूं आहिनि। गॾोगॾु जी खोड़ सारी उहे शयूं आहिनि जेके माइनॉरिटीज़ जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे बि मोहतरमा पाण सॉल्व कंदे नज़र ईंदियूं आहिनि। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं सफ़ीना जावेद साहिब आहिनि जेके तशरीफ़ रखनि थियूं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? हाँ शुक्र शुक्र, बहुत शुक्र है। तबीयत ठीक है? जी बहुत ज़िंदगी कीअं आहे सफ़ीना साहिबा? ज़िंदगी कुछ अच्छी है, कुछ मिजरेबल है। हाँ, कुछ मतलब अच्छी है, कुछ miserable कराची में रहते हुए अच्छी भी है और बुरी भी है, दोनों चीज़ें उनको साथ साथ लेके चलते हैं। आपने अभी जिक्र किया कि पोल्यूशन है एनवायरनमेंट के हवाले से, तो अभी पिछले दिनों हमने देखा कि हीट वेव बहुत चली थी। जी। और उस हीट वेव का मकसद होने की ये कि खैर वो एक ग्लोबली तो बढ़ रही है वे हीट, लेकिन हमारे यहाँ पे इसलिए कि दरख्त हम सब ने मिटा दिए हैं और बिल्डिंगें बहुत ज़्यादा खड़ी कर दी हैं, ऐसे ही है। तो उसकी वजह से जितने भी हमारे दरख्त हैं वो तो ख़त्म हो गए, और फिर उसकी वजह से ठंडी हवाएं हमें मिलती नहीं है और कोई सिलसिला उस तरह का हो रहा नहीं है। लेकिन जो हमारी यूथ है उसने काफ़ी काम किया इस सिलसिले में। तो अभी पिछले दिनों उन्होंने ट्री प्लांटेशन की उन्होंने मुहिम चलाई थी और बड़े अच्छे तरीके से रही। और मैं समझती हूँ कि हमारे नौजवानों को भी आगे बढ़ना चाहिए और स्कूलों में स्पेशली बच्चों को अपने इसमें ज़रूर किरदार अदा करना चाहिए कि जितने छोटे बच्चे हैं अगर वो एक एक ट्री, क्योंकि जुलाई और अगस्त का महीना ऐसा है कि इसमें पौधों की परवरिश ज़्यादा बढ़ती है, मॉनसून भी होता है इसमें। तो अगर एक एक ट्री की वो जिम्मेदारी ले ले, जैसे वो अपने
माँ बाप की खिदमत करते हैं उस दरख्त की खिदमत करें। हाँ। तो मैं ये समझती हूँ कि हमारे पाकिस्तान में बहुत सारे दरख्त लग सकते हैं। बिल्कुल बिल्कुल लग सकते हैं। और आप जिस तरह खिदमत की बात कर रही थी, ये तो वो पौधा है जो आप जब जिसकी आप खिदमत करते हैं तो बहुत ही कम खिदमत आपको करनी पड़ती है, हाँ, लेकिन उसके बिल्कुल। फ़वाइद बहुत ज़्यादा मिलते हैं आपको, खुद ही मिल जाती है। तो बिल्कुल। थोड़ी थोड़ी छोटी छोटी चीज़ें होती हैं। अगर असां अपनी ज़िंदगी जो इन खे हिस्सो ठाहे छॾियूं, अगर असां इहो अहद करे छॾियूं त ठीकु आहे असां हर दफ़े हिकु ॿियो कुछ न कयूं, हिकु कामयाबी चलो सेलिब्रेट करण जे लाइ हम डिफरेंट तरीके से सेलिब्रेट करते हैं ना चीज़ें। बिल्कुल, जैसे अभी 14 अगस्त आ रहे हैं, उसमें हम प्लांटेशन करें, आप झंडियाँ लगाने के बजाय ये करें तो वो ज़्यादा बेहतर होगा। बिल्कुल, ये बड़ी आपने इम्पॉर्टेंट बात की कि हम झंडियाँ तो लगा लेते हैं, हम सेलिब्रेट कर लेते हैं कि जी हम पाकिस्तान डे सेलिब्रेट कर रहे हैं, हम 14 अगस्त सेलिब्रेट कर रहे हैं, पर उन्हनि झंडियुनि जी जॻह ते अगरि नंढा नंढा अगरि असां पौधा आणी छॾियूं त केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि थी वञे, केतिरो ख़ूबसूरत मंज़र थी वञे। पौधा भी तो ग्रीन ही होता है, जिस तरह जी, हमारा बिल्कुल, फ्लैग ग्रीन है तो पौधा भी वैसे ग्रीन है, तो हम उसको ऐसे भी सेलिब्रेट कर सकते हैं। बड़ी खूबसूरत बात की आपने। इन सां गॾोगॾु जी ख़ूबसूरत ॻाल्हियूं त प्रोग्राम में शामिल थींदियूं, ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु आहे त मां चाहियां त छो न उन्हनि जी आवाज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिल कजे ऐं तव्हां ताईं पहुंचाइजे। जावेद साहब, क्या ख्याल है, कुछ शामिल किया जाए आपकी आवाज़ में हमारे व्यूवर्स तक? क्या सुनाएंगे आप अभी? मैं एक गज़ल सुनाऊंगा। ये हमारे दोस्त हैं, बड़े अच्छे शायर हैं, शौकत कमाल साहब, तो उनकी गज़ल पेश करूंगा। दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा, बेवफाओं के नगर में बावफा अच्छा लगा। ओए होए 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 होए, ये तो भाई ये बड़ी ये डीप मीनिंग वाली ये शायरी है, ज़रा जिन्होंने भी की है बड़ी डीप मीनिंग वाली शायरी है, और मुझे लगता है ये आजकल का मसला भी है। हाँ जी, ऐसा ही है? जी जी बिल्कुल ठीक। अच्छा जी, तो चलते हैं हम अपने उस गज़ल की तरफ जी, जी, जो आप थोड़ी देर में हमारे व्यूअर्स तक पहुंचाने वाले हैं। क्या ख्याल है? जी जी बिल्कुल शामिल किया जाए? जी जी बिल्कुल शामिल प्लीज़। किया जाए। थैंक यू। सिलसिला अच्छा लगा, दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा, बेवफाओं के नगर में, बेवफाओं के नगर में बावफा अच्छा लगा, सिलसिला अच्छा लगा, दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा। छोड़िए इस बात को, ये वक्त ही बतलाएगा, छोड़िए इस बात को, ये वक्त ही बतलाएगा, छोड़िए इस बात को, ये वक्त ही बतलाएगा, अपना चेहरा देख कर क्यों आईना अच्छा लगा, दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा, दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा। वस्ल की शब वक्त रुखसत अलविदा कहते हुए, वस्ल की शब वक्त रुखसत अलविदा कहते हुए, वस्ल की शब वक्त रुखसत अलविदा
अच्छा लगा, दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा, दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा। उस हरी में नाज की एक दीद की खातिर कमाल, उस हरी में नाज की एक दीद की खातिर कमाल, उस हरी में नाज की एक दीद की खातिर कमाल, मुझको अपने मन के अंदर डूबना अच्छा लगा, दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा, दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा। बेवफाओं के नगर में, बेवफाओं के नगर में बावफा अच्छा लगा, दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा, दूरियों में कुर्बतों का सिलसिला अच्छा लगा। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अब ये जो जिन्होंने लिखा है उनके बारे में तो कभी उनसे सवाल किया गया होगा कि नहीं, ये तो हमें नहीं पता। ये जिन्होंने गाया ज़रा उनसे ज़रूर हम सवाल करेंगे कि ये इसकी गाने से पहले इसकी मीनिंग सोची थी इसकी शायरी की? जी पहले जो कंपोज़र है वो भी देखता है कि इसका मफ़हूम क्या है। तो छोड़े ना उस बात को जावेद साहब, मैं तो ये जानना चाहती हूँ कि आपने लफ्ज़ों को कितना सच्चाई में देखा। हाँ जी, ये ज़रा बताएं ज़रा। मैंने भी ये चीज़ नोट की, तो फिर उसी फीलिंग से मैंने कहा कि इसको गाया जाए। हाँ, उसी फीलिंग से गाया। फिर वो फीलिंग आई कहाँ से? वो कहाँ से बावफा मिला हमें कि हमें वो फीलिंग आई? कैसे कैसे हुआ ये? बस ये जिंदगी में ऐसे होता रहता है। होता है, आम सी बात है। हमें मिलते रहते हैं, बेवफा भी लोग मिलते रहते हैं, वफादार भी मिलते रहते हैं, ऐसे ही है। बहरहाल ये बेवफा अच्छा लगा। हाँ, ये बेवफा अच्छा लगा। अच्छा भाई कभी कभार ऐसा भी होता है ना, कभी कहते हैं कि अच्छे लोग भी अच्छे लगते हैं, कभी कभार जो आपके साथ बुरा कर जाते हैं वो भी अच्छे लगते हैं, ऐसे ही है। चलिए उन बावफा या बेवफा लोगों के लिए एक नंढी सी ब्रेक वठूं था उन्हनि माण्हुनि जे लाइ छो त मूंखे लॻे थो हिते जेके ॻाल्हि थियण वारियूं आहिनि उहे ॾाढो वफ़ादारनि वारियूं ॻाल्हियूं थियण वारियूं। त बावफा जी फ़िलहाल बेवफा जी फ़िलहाल जॻह न आहे हिते। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, असां सां गॾु महिमान सां गॾु आहिनि, थोरो सो उन्हनि जी तरफ़ वञणु चाहिनि थी। असां सभु तव्हां खां शुरूआत करणु चाहींदमि। माशाल्लाह सां खोड़ सारो इंडस्ट्री में कमु कयो, न सिर्फ़ु डायरेक्शन बल्कि अदाकारी जा जौहर बि माशाल्लाह सां स्क्रीन ते सजाया। इहो जेको सिलसिलो आम श्योर त खोड़ दफ़ा असांजे नाज़रीन ताईं बि इहे ॻाल्हियूं पहुतियूं हूंदियूं त कीअं शुरू थियो, किथां शुरू थियो। बट मां हिकु जेका बेसिक ॻाल्हि हिकु आर्ट क्रिएटर खां जेका ॼाणणु चाहींदी आहियां, चवंदा आहिनि त हीउ जेको शौक़ु आहे इहो किथां न किथां टैलेंट तव्हांखे गॉड गिफ्टेड हूंदो आहे। तव्हां हुनखे कॾहिं था सुञाणो, इहो सुवालु हूंदो आहे। पंहिंजे अंदरि जे एक्टर खे, डायरेक्टर खे कॾहिं सुञातो? तक़रीबन 88 या 89 जो दौर हुयो। मुंहिंजो मामा हिते कैमरामैन हो कंहिं सरकारी इदारे में। पोइ शौक़ु हूंदो तॾहिं माना चैनल्स जा ड्रामा ॾिसणु, उन्हनि जी रिकॉर्डिंग ॾिसणु। पोइ हिकिड़े ॾींहुं आयासीं उते त ड्रामो हलियो पियो सीढ़ियां। मूंखे कुझु जुमिला एम वारसी साहब जा अॼु ताईं यादि आहिनि कि लोग कुझु बि कहें आप लोग मेरे हो। त मां उन्हनि खे ॾिठसि तॾहिं आउं तक़रीबन 8 या 7 क्लास में हुयुसि। दिलि में सोचियो त यार आउं बि हाणे जेको आहे न एक्टिंग कंदसि। एक्टिंग शायदि एतिरी आहे जेको आसान आहे।
पर जॾहिं चवंदा आहिनि त दरिया में लहंदो त दरिया जी कच्छ जी ख़बर पवंदी, हुनजे वज़न जी ख़बर पवंदी। ऐं मुंहिंजो दिमाग़ु सिर्फ़ु इन पासे ॾियो त यार ड्रामा कंदसि हेॾो होॾो। ऐं पंहिंजे शहर में जॾहिं असां वियासीं कराची खां, त तॾहिं बराड़ी खां कराची अचण जे लाइ सम्झो त हिकिड़ो वॾो सोचियो वेंदो त यार कराची को थी आयो आहे। हाणे त ईअं कराची आहे त पंहिंजो घरु, पर तॾहिं वरी इहो सोचियो त घर खां ॿाहिरि पिया वञूं ॿिए घर में, त उते मां पंहिंजी जेकी संगत हूंदी, पंहिंजा जेके क्लास फेलू हूंदा, पंहिंजा जेके दोस्त उन्हनि खे यार आऊं ड्रामो ॾिसी आयुसि फलाणो हले पियो, ऐं जेको टीवी ते ॾिसंदा आहियूं असां, मां बि एक्टर थींदुसि। हाणे मुंहिंजो किताबनि में शौक़ु घटि, मुख़्तलिफ़ जेके आहे हर एक्टर जी कहाणी आहे, चवंदा आहिनि जिनखे पढ़ाई में शौक़ु न हूंदो आहे हुनखे एक्टिंग में शौक़ु आहे। जी पोइ उते बसि पंहिंजे मुंहं सां वेठो उहे जुमिला यादि कंदो हुअसि, पियो चवंदो हुअसि। हिकिड़े ॾींहुं असांजे टीचर्स उन चयो त असां त तूं क्लास में छा पियो करी इहो वेठो, कंहिंसां पियो ॻाल्हाए? मूं चयो कंहिंसां कोन पियो ॻाल्हायां सर, मूं तव्हांजो जेको सब्जेक्ट ॾिनो आहे उहो लिखो कोन था। मुंहिंजो सर हा बसि लिखां, पर मुंहिंजे दिमाग़ में इहो हुयो। वरी उन खां पोइ उन्हनि ॾींहंनि में एग्ज़ाम हुया, उहे ख़तमु कयासीं, सोचियमि त हाणे हिते ड्रामा जेके असांजे लोकल कम्युनिकेट में कहिड़ा कहिड़ा था कनि ऐं कंहिं सां उन्हनि सां मिलणु शुरू कयो। मूं चयो यार मूंखे बि एक्टर थियणो आहे। यार अञा तुंहिंजी उमिरि ई कान्हे का, तूं एक्टर कीअं थो थींदो, पंहिंजे उन ते त पढ़ाई पूरी कर, पोइ उन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। मूं चयो न यार मूंखे थियणो आहे। उते जेके लोकल स्टेज ड्रामा वग़ैरह थींदा हुआ, या स्कूल जा जेके आइटम्स वग़ैरह टेबलेट वग़ैरह थींदा हुआ, उन्हनि में बि आऊं हिसो वठंदो हुउसि। ईअं कंदे कंदे मूं 9th में आयुसि, 91 में मुंहिंजो हेॾे अचणु थियो। छो त शौक़ु जेकी अहिड़ी शइ आहे त इंसान खे जीअं शौक़ु उहा शइ आहे जीअं कंहिंखे नशे तौरु हूंदो न, यार जेसि ताईं आऊं हीअ शरबत न पीअंदसि, जेसि ताईं आऊं हीअ टेबलेट न वठंदसि, तेसि ताईं मूंखे आरामु न ईंदो। ऐं जॾहिं वरी इहो वञी ॾिसां माहौल, तेसि ताईं मूंखे ॼण आरामु। मामा खे चयो, पंहिंजी वालदा खे मूं चयो मामा ॾे वञिणो आहे कराची, हाणे त थी आयो, मुंहिंजो न वञिणो आहे। पोइ हिते आयुमि त कुझु मामा जी जेकी संगत हुई उन्हनि सां दुआ सलाम थी। पोइ मां मामा खे बग़ैर ॿुधाए हिते ईंदो हुउसि, ऐं जेको आहे सो पास जेके ठाराईंदो हुउसि मामा जे नाले ते ठाराईंदो हुउसि। मामा खे ख़बर ई कान हूंदी त हीअ को आयो आहे हेॾे या कंहिंसां छा। पोइ उते मुख़्तलिफ़ प्रोड्यूसरनि सां, मुख़्तलिफ़ डायरेक्टरनि सां चवंदो हुउसि सर मूंखे ड्रामनि में कमु करण जो शौक़ु आहे। पोइ 92 में हिकिड़ो ड्रामो आयो इंतिहा जे नाले सां, मूंखे उन में रोल मिलियो। त असां आउटडोर वियासीं घारो, उते माना मोहम्मद यूसुफ मरहूम तॾहिं माशाल्लाह लेजेंड अदाकार हुयो, यारवन शाह लेजेंड अदाकार हुयो। हाणे असांजे विच में मोहम्मद जो ख़ैर मोहम्मद कोन्हे को, पंहिंजो छा नालो अथसि मीर मोहम्मद, असांजे विच में कोन्हे को इहो। तॾहिं त आउं उन्हनि खे ॾिसी परेशान हूंदुसि, यार बाबा माशाल्लाह ज़बरदस्त। उतां जा कुझु आउटडोर जा सीन हुए उहे करे आयासीं। जॾहिं जो अचे स्टूडियो जो बक़ाया जेके हाणे आउटडोर त करे आयासीं, स्टूडियो में हाणे साईं असां हुयासीं माण्हू यारवन शाह जा, जेके अफ़रा तफ़री फैलाईंदा आहिनि, कंहिंखे पाणी न ॾियणो, कंहिंखे ज़ुल्मियत करणी, उन में वियासीं। त मामा बीठो कैमरा ते ॾिसे पियो मूंखे। हाणे मूंखे गेटअप थियल हो, मुछूं लॻलियूं, वॾा जेके असां सिंधी कल्चर हुई उन टाइम जो, उहो पातल हुयो। हुन सोचियो आहे त सदु, पर हाणे हीअ सीन ख़तमु थी अचे पोइ हुन खां पुछां थो। सीन ख़तमु थियो, ब्रेक थी, मोहम्मद यूसुफ मरहूम जो ऐं यारवन शाह जो सीन हुयो, माना कुझु फाइटिंग वारो। उन खां पोइ मक़बूल शुजरा असिस्टेंट हुयो मोहम्मद समेजी साहब जो, हुनखे घुराई, चई मक़बूल हेॾे अचु, चई हिन छोकिरे सुञाणींदो? चई हा। यार इहो त काफ़ी चकर असांजा आयो हुउसि, मोहम्मद बख़्श साहिब खे चईंसि, हुन ॾिनसि सीन, इहा ख़बर केरु आहे? चई न असांखे ख़बर न आहे, चई मुंहिंजो भाणजा। हाणे उन टाइम आउं 9th क्लास में हुअसि, त हिनखे मक़बूल खे चई हिन जो कंटिन्यूटी में त किथे कमु कोन्हे को फाथल, चई कंटिन्यूटी जेके सीन हिते कंदासीं उहे कंटिन्यूटी में अथसि। चई पोइ हाणे ठीकु आहे, हिनखे हिते तव्हां जेके बि आहे हिते कयो। इन खां पोइ हिनखे अॻिते जे लाइ सीन मां ड्रामे में कट कयो। उन छो त उन चयो मामा चयो त हे जेकर हिन पासे ॾियो तॾहिं 1 मैन शो हुयो, ऐं उन टाइम में पास वठण हिकिड़ी असांजे लाइ वॾी ॻाल्हि थींदी हुई अंदरि वञण जे लाइ। सो चई हिन जी पढ़ाई जेकी आहे ख़तमु थींदी, हीअ पढ़ंदो कोन, ऐं हे जेको आहे सो हिन माहौल ॾे अची वियो त पोइ हुनजो हुन पासे ॾे कोन दिलि लॻंदी। बहरहाल मामा त असांजे लाइ बहितरी पेई चाही, पर असां मुंहिंजो ज़हन वरी नेगेटिव में हलियो वियो। ठीकु आहे, ड्रामो जॾहिं जो थियो हुननि चयो बक़ाया जेके क़िस्तूं आहिनि तव्हांखे असां इतलाह कंदासीं, तव्हां अचिजो। त हाणे तॾहिं हिकिड़ो ई चैनल हूंदो हुओ, हलंदो हुओ, बसि हीअं अखियूं विझी वेठा हूंदासीं, केॾी महिल उहो हले थी क़िस्त, केॾी
जॾहिं जो वाइंड अप थी वियो त मूंखे ॾुख पए थो वॾो। घर खां आयसि उते अचे उनखे समय साहिब खे चयो मुंहिंजो सर तव्हां जेको आहे सो ॿीहर घुरायो ई कोन, तव्हां चयो तव्हांजो कमु आहे हीअ आहे हू आहे, ऐं उहे समूह जी जॻह ते त पोइ ॿियो पियो माण्हू कमु करे। चई न हा अबा ॻाल्हि चए त पंहिंजे मामा खे पहिरें सम्झायो, उन सां ॻाल्हायो ऐं वॾनि जे मशवरे ते हलंदा कयो। पर मूं चयो छो? चई त असल में हुन तव्हांखे ड्रामे मां कट करायो। मूं चयो त नेगेटिव माइंड थी वियो मुंहिंजो। असांजी नानी हूंदी मर्याद अम्मा सॾींदासीं, अचे रोई हुनजे माना जेको पेरनि में किरी आई। मूं चयो मामा अॼु मूंसां वॾो ज़ुल्म कयो अथई अम्मा। छो? मुंहिंजो ड्रामे में मुंहिंजो हेतिरो कमु हुयो, असांजो जेको आहे सो नेगेटिव कैरेक्टर हुयो, ऐं तॾहिं चवंदा त हिकिड़ी झलक बि ईंदी त माण्हू नज़र आर्टिस्ट हूंदो। त मुंहिंजे मामा मूंसां एॾो ज़ुल्म कयो आहे जो मूंखे ड्रामे मूं मुकमल कट कराए छॾी। ऐं जेको आहे सो मां इनशा हाणे हिकिड़ो त वॾो ॿोल ॿोले वेठासीं उन चवंदा बचपन ई आहे यानी जवानी यार जोश। मुंहिंजे इनशा आऊं ईअं कंदुसि कॾहिं मामा मुंहिंजे साम्हूं या त कैमरामैन हूंदो उन सां आऊं डायरेक्टर हूंदुसि, न त डायरेक्टर थी करे मामा जे भर में बीहंदुसि। अबा ठीकु आहे हितां ऐं मामा सां 2-3 साल ॻाल्हाए ई कोन, हली वियुसि ॻोठु मैट्रिक पास कयो। मैट्रिक असां माज़रत तव्हांजी ॻाल्हि कटिया पर असां अॼोके ॿार खे चवंदा आहियूं त असांजो जेको अॼोको ॿारु आहे उनजी जेका फीड आहे उहा अहिड़ी आहे या उनजी परवरिश अहिड़ी आहे जो बाग़ी आहे, पर पहिरीं जा ॿार बि ईअं ई हूंदा। बिल्कुलु हाणे असांखे ख़बर पए पई। जी 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 इहो मसइलो जेको आहे न उहो ख़ानदानी मसइलो आहे। बिल्कुलु बिल्कुलु आहे। पोइ उन खां जेका मैट्रिक कईसीं असांजा ठेकेदारी निज़ाम हूंदो हो त मूंखे हिकिड़ो चकर हिन नुमाणे बाबा हे माल खणी सखर जेको आहे न पंहिंजो मां पू ट्रक में घटि उन टाइम में, अॼु त लखनि में आहे, उन टाइम में 50-60 हज़ार जो माल ट्रक में ईंदो। उहो 50-60 हज़ार वठी सिधो लाहौर हली वियुसि। हाणे वापसि अचणो ई न ॾे जॾहिं कुझु थींदासीं। उते लाहौर वियासीं, उहे 50-60 हज़ार उन टाइम जे लाइ 50-60 लख हुया। त उते पहुतासीं त ॾिठोसीं त हिते जो त अञा कुझु माहौल ॿियो आहे। माना असांजा ऐं सांवरे कलर जो छोकिरो उते मूंखां वधीक ख़ूबसूरत छोकिरा जेके गेट ते पिया था वीचारा ईअं फिरनि। बहरहाल इहो हुयो, पैसा हुया, उहो पैसनि जे ज़ोर ते कंहिंखे 500 ॾे, कंहिंखे 200 ॾे, कीअं कंहिंखे मानी खाराइणु। असांजो निज़ाम पहिरीं खां ख़राबु आहे, असांजी जनरेशन जो को कसूर कोन्हे, इहो निज़ाम पहिरीं खां ख़राबु आहे। उन खां पोइ आउं अंदरि वियुसि तक़रीबन 6 महीना त आउं ईअं गेट जे अॻिते पोइते बसि जेको ॾिसूं था हे मोहम्मद अली साहिबु वञे थो, हे राही साहिबु वञे थो, ही नदीम साहिबु वञे थो, बसि उन ॾिसण ताईं असां जेको आहे सो एॾो माना दिलि बाग़ो बहार थी त यार अॼु असां हिननि माण्हुनि सां जेके स्क्रीन ते ॾिसंदासीं अॼु साम्हूं। पोइ 6-7 महीना मूंखे गुज़री आहे। पोइ कंहिं दोस्त हिकिड़ी थी वई, वेरी फ्रेंकली बि थी, उन चयो असद ॻाल्हि ॿुधो, आर्टिस्ट थियणु आयो नी, तोखां वधीक तूं ॾिस हे नौजवान ॾिस ख़ूबसूरत वीचारा एक्स्ट्रास बि पिया था हलनि, ऐं तव्हां जेको आहे सो को टेक्निकल कमु सिखो। मुंहिंजो ठीकु आहे। हाणे टेक्निकल कमु कहिड़ो? हुन चयो कैमरामैन थी वञे, कैमरामैन जो असिस्टेंट थी वञे। अब ठीकु आहे, हुन मिल रहे थे भाजी एनू ज़रा कमु सिखाओ। मां चयो ठीकु आहे महाराज, ॿिए ॾींहं ते बाद तूं सुभाणे अचिजांइ। हाणे उन टाइम असांखे छा 20 रुपया पर डे जे हिसाब सां मिलंदो। ब्रेक टाइम ते मानी खाईंदा हुआसीं, जेके बि शूट हूंदी 20 रुपया माना कन्वेंस मिलंदी हिकिड़े क़िस्म जी। हाणे अधु मण 20 किलो 30 किलो जूं लाइटूं, सोलर लाइटूं खणी फ्लोरनि ते चढ़ंदा हुआसीं, हे असांजा कुला जेके फटी पवंदा हुआ। दिलि में सोचूं कंहिं वरी हिकिड़े मूंखे को हुयो माना सीनियर हुयो तुंहिंजो, चयो पुत्र ॻाल्हि सुण। मैं कहा जी चाचा जी, अब मैनू इतने 50 साल हो गए मैं अॼु तक कैमरामैन नहीं बणिया, तूं इतने जल्दी कैमरामैन बण। मुझे हाँ इन खे बि छॾ। 3-4 महीना कमु कयुमि, मेकअप आर्टिस्ट सां गॾु थियुमि। हाल साईं उते छा थियो जो हाणे मेकअप आर्टिस्ट चयो बाबा हे शीशो वठि, हे फणी वठि, जेको बि तोखां घुरे उनखे शीशो ऐं फणी ॾे त जीअं पंहिंजा स्टाइल हणे। अब ॾिठोसीं जिन दोस्तनि खे आऊं चांहि पियारींदो हुअसि, उहे साईं मुंहिंजे सां ओए इधर आ सिंधी, हा शीशा इधर कर, टा 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 करो। यार हीउ कहिड़ो कमु आहे? पोइ हिकिड़ो दोस्त सम्झ में न आयो। हिकिड़ो दोस्त हुयो, उन चयो यार तूं डायरेक्शन जी तरफ़ वञ। उन टाइम में अलाह जन्नत नसीब करे मुंहिंजे उस्ताद खे, जंहिं मूंखे डायरेक्शन सेखारी, यूनुस मलक साहिबु, जंहिं पंहिंजे दौर में मौला जट ठाही, शेर खान ठाही, ऐं असांजी फिल्म इंडस्ट्री जो हिकिड़ो वॾो नालो हुयो। मूंखे उन वटि छॾियईं। हाणे साल मूंखे उन सां गॾु क्लिप ते कमु कंदे थी वियो, पर हुनखे इहा ख़बर कान्हे त हीउ बि मुंहिंजो असिस्टेंट आहे। हिकिड़े ॾींहुं आउं ऑफिस में वेठो हुजां, मूंखे चयईं ओए कौन है तू? मैं कहा उस्ताद जी मैं थोड़ा शागिर्द असद। हाँ तू कदों आया है? मैं कहा मैं साल हो गया। अच्छा
ओए अनवार इधर आ। हाँ जी, एनू कौन है? ये जो उस्ताद वो हलचल साहब जड़े देखे गए थे। अच्छा अच्छा अच्छा, ओए तू दुआ सलाम तो कर दिया कर। माना हुन चयो दुआ सलाम तो कंदो कर न, असांखे ख़बर त पए तूं असांजी टीम जो माण्हू आहीं। हाणे हेतिरा माण्हू 8-10 माण्हू छोकिरा कमु पिया कनि, को साउंड ते हुजे, को छा ते हुजे, को ड्रेसिंग ते हुजे, को कीअं हुजे। मूं चयो ठीकु आहे, पोइ जॾहिं बि उस्ताद ईंदो अस्सलाम सर, वालेकुम सलाम, हाँ क्या हुआ? मैंने सर वो काम, हाँ वो हफ़्ता 10 दिन के बाद रिकॉर्डिंग हो गया। चलो माना अहिड़े तरीक़े सां करे करे असां उतां मां जेके 8 साल फिल्म इंडस्ट्री में गुज़ारिया। 8 सालनि खां पोइ मूंखे मामा चयो त यार हेॾे अचु कराची, इन विच में ॻोठ जो चकर त लॻंदो, कराची अचो हिकिड़ो चैनल खुले थो। मूं चयो मामा छॾ, हेॾे 50 फुट जे स्क्रीन ते वेठा था कमु कयूं सिनेमा स्कोप ते, हाणे 14 इंचनि जे ते किथे ईंदा असां ईंदासीं। पर हुतां जो वरी माहौल कुझु ॿियो, ऐं हुतां जो डायरेक्शन जी वर्थ जी ख़बर पए पई त छा आहे डायरेक्शन। चवंदा न तूं अचु। कुझु महीननि खां पोइ, साल ॾेढ खां पोइ जॾहिं ख़बर पई त हाणे त भाई तुंहिंजो ज़वाल अचे पियो फिल्म इंडस्ट्री जो, त पोइ असांजी सिंधीअ में चवणी आहे न त मेलो मतल छॾिजे, रत ततल छॾिजे। बाबा हाणे इन को पहिरें जो किरायो बि न मिले किथां, इहे जेके 5 रुपया बचियल आहिनि खणो ऐं ॻोठ ॾे रवाना थियो। पोइ आयासीं त हिकिड़ो ॿियो सिंधी चैनल जी माना लॉन्चिंग जे लाइ इफ़्तिताह थिए पई, त मामा उनजे मालिकान सां मिलायो त भाई मुंहिंजो भाणजा, वरी बि मामा ई कमु आयो जंहिं मूंखे माना नेगेटिव। असली रिश्ता त कम ईंदा ई आहिनि, असां उन्हनि खे फॉर ग्रांटेड वठंदा आहियूं। सो ईअं शुरूआत थी सिलसिले जी, ऐं उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह हींअर ताईं ख़ूबसूरती सां हली रहियो आहे माशाअल्लाह। हिनमहिल ताईं मुख़्तलिफ़ चैनल ते डायरेक्शन जे हवाले सां, एक्टिंग जे हवाले सां कमु करे चुका आहियूं। इन धरती टीवी ते असां हिकिड़ो सीरियल कयोसीं, सुकन कहिड़ी सार। असांजे इन प्रोग्राम जो जेको डायरेक्टर आहे उन टाइम उहो असांजो एडी शर्मा साहब कैमरामैन हुयो। असां सां हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो पेश आयो, थर जे पासे हुयासीं त हिकिड़ो खूह हुयो, उन खूह ते असां रिकॉर्डिंग करणु वियासीं। 2-3 आर्टिस्ट हुजनि, असमा भुटो हुई, इरफान शेख हुयो, शमा मगी, 2-3 ॿिया आहिनि, माना उन्हनि जी रिकॉर्डिंग त कईसीं। लंच ब्रेक थी असां आयासीं, मानी खाधीसीं। उन ई माना खूह जे भरिसां हिकिड़ो खबड़ जो वणु हुयो, वॾो हुयो, उते मानी बानी। हाणे आउटडोर रिकॉर्डिंग जा माण्हू ख़बर आहे त असां वटि सिंधी मीडिया जी एॾी फैसिलिटीज़ न हूंदियूं आहिनि जो जेको आहे सो हुजनि। उते मानी खाई, कैमरा ऑन कई, कैमरा ऑन ई न थिए। अड़े हे छा थी वियो? माना हेॾे अचूं कैमरा ऑन थिए, खूह ॾे वञूं कैमरा ऑन ई न थिए। हाणे हे छा थियो? एडी बि शर्मा जेको आहे परेशान थी वियो, असद हे छा थी वियो? मां बि परेशान थी वियसि, यार एॾी गर्मी बि कान्हे का जो हीटअप ते माना असांजी कैमरा बंदि थी वई हुजे। हाणे छा कयूं? असां हलूं होॾे, वियाऊं उते जिथे असांजी रेस्ट हुई, उते उतां वरी वापसि आहियूं त यार हाणे 2-3 कलाक वेठा हुते, हाणे हलूं, हाणे महिल ॾींहुं थोरो ठरियो आहे, वञूं, वरी कैमरा ऑन न थिए। अरे यार एंडी छा थियो चक्कर? हुते हले पई, उते असां सॼी जेको आहे कार्ड चेक कयो आहे, जेके शार्ट वरितासीं, हा ॿुधो वेंदो न, हा इहो कुझु हुयो। पोइ उतां जे हिकिड़े इलाइक़े जे हमरा पहुची वियो, उन खां पुछियोसीं भाई हिते छा चकर आहे अहिड़ो जेके असां होॾे था वञूं कैमरा ऑन कान थी थिए, हेॾे था अचूं कैमरा ऑन थी थिए। चई अब हिन एरिए में अॼु खां 50 साल अलाए 60 साल हुन वाक़ियो ॿुधायो त हिकिड़ो काफ़िलो असल में छा थींदो, थर जा वीचारा कॾहिं कॾहिं छा कंदा त उतां लॾ पॾाण करे जॾहिं कणकुनि जी मौसम ईंदियूं या अहिड़ो को फसल जी मौसम ईंदी त उहे वीचारा पंहिंजी रोज़ी रोटीअ जे लाइ हेॾे ईंदा हुआ। चवनि त हिते हिकिड़ो काफ़िलो अची वेठो, जेके माना फैमिली हुई, उते अची वेठा। पोइ उन्हनि में हिकिड़ी दरवेश छोकिरी हुई, उन माना ॾींहुं ततल हुयो, वेठा वण जी छांव में, उन सॼे ॾींहं में काठियूं गॾु पे कयूं। काठियूं गॾु करे 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 जॾहिं हुन काठियूं जाम कयूं, उनखे तीली हईं, उन में पंहिंजो पाण उछलाईं। चई हाणे हिते इहो आहे जेको ख़बर ॾिसो पिया, उते हल धागा बागा त ॿधल हुया। त मूं एंडीअ खां पुछियो, मुंहिंजो एंडी तूं वधीक पाण सोची या ॾिसी आहे, हाणे असांखे त ख़बर न। ऐं एहतियात इहो कजे, असां पंहिंजे, मां पंहिंजे डायरेक्टर दोस्तनि खे चवां थो, किथे बि अहिड़ी दरगाह ते वञूं, कंहिं बि अहिड़ी माना अंजान जॻह ते जिथे माण्हुनि जो अचणु वञणु घटि हुजे, त पहिरें उते सूरे यासीन या अहिड़ी शइ पढ़ी, उतां जे जेकी बि मख़लूक़ात आहे, छो त मख़लूक़ात आहिनि, असां ख़ाली इंसान कोन्हियूं के, अलाह ताला काफ़ी सारी मख़लूक़ात ख़ल्क़ियूं आहिनि, उन्हनि को इजाज़त वठो त बाबा असां हिन कम सां आया आहियूं, असां कयूं था इहे कमु।
न तव्हां असांखे ॾुखायो न असां तव्हांखे ॾुखायो। असांखे ॾुखा इहे अलॻि अलॻि शयूं आहिनि जेके अलॻि अलॻि बिलीविंग्स आहिनि जेके असांजे मुआशिरे में आहिनि ऐं जेके हक़ीक़त बि आहिनि। इहो त असांजो मज़हब बि असांखे ॿुधाए थो त इहे जेके मख़लूक़ूं आहिनि इहे तमामु मख़लूक़ूं हक़ीक़ी आहिनि ऐं उन्हनि जी मौजूदगी जा सबूत बि काफ़ी माण्हुनि ॾिठा आहिनि। सो जी इहे ॻाल्हियूं त सच आहिनि पर उनजे लाइ तव्हां पाण जीअं तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो ईअं ई पाण अगरि एहतियात कयो त वधीक बहितर आहे। इन खां पंहिंजो साम्हूं खां ॿियो केरु ॿुधाए छॾे त एहतियात कीअं थींदो आहे। ख़ैर जी थोरो सो मां सफ़ीना साहिबा जी तरफ़ भी अचणु चाहियां थी ऐं सफ़ीना साहिबा आपकी तरफ आना चाहती हूँ। ज़रा सा वो खूबसूरत काम हम तो वो ज़रा स्टोरीज़ में जाते हैं ना, जब शूट्स की स्टोरीज़ में जाते हैं तो मुझे लगता है हर एक्टर हर डायरेक्टर की जो हिस्ट्री है ना वो एक बड़ी इंटरेस्टिंग हिस्ट्री होती है और उसमें बहुत अप्स एंड डाउन्स भी होते हैं, बहुत चीज़ें होती हैं। इसी तरह मुझे लगता है जब आप सोशल सर्विसेज की बात करते हैं ना तो वहाँ भी डेवलपमेंट सेक्टर में आपके पास बहुत सारी ऐसी चीज़ें आती हैं, ऐसे एक्सपीरियंसेस आपको होते हैं जो शायद किसी आम इंसान को या किसी अलग शोबे वाले इंसान को, किसी अलग प्रोफेशन वाले इंसान को नहीं फेस करने पड़ते। तो ज़रा सा आपका अभी मैं इनिशियल पीरियड देखना चाहती हूँ और आपके लफ्ज़ों में उसको समझना चाहती हूँ कि कितना डिफ़िकल्ट होता है अपने आप को एक ऐसी जगह पे स्टैंड कराने के लिए जहाँ हम लोग तो वो लोग हैं ना जो अपनी मदद करते हैं, लेकिन आप उन लोगों में से जो लोगों की मदद करते हैं, तो कितना डिफ़िकल्ट होता है वहाँ स्टैंड करना। बिल्कुल आपने बहुत सही किया कि हर शोबे में मुश्किलात तो होती हैं, लेकिन एक वाइस मैन वही होता है जो अच्छी सोच का मालिक होता है, जिसमें हिकमत होती है, तो वो इन सारी सूरत हाल में से कुछ ना कुछ सलूशन निकाल लेता है। जैसे अभी भाई ने बताया कि उस जगह के ऊपर ये सब कुछ था तो सूरह यासीन पढ़ के और सारी चीज़ों को हो गया। तो हमारा भी यही है कि मैं क्योंकि फेमिनिस्ट हूँ और वुमेन राइट्स के लिए काम करती हूँ, तो उसमें एक ये हुआ था कि ये तकरीबन 10 साल पुरानी बात है कि एक खातून है जो कोई लड़का उससे चाह रहा था शादी करना ना, जब उसने इनकार कर दिया तो उस लड़के ने तैश में आके उसके मुंह के ऊपर तेज़ाब फेंक दिया। हमारे यहाँ पे तेज़ाब गर्दी बहुत ज़्यादा होती है अगर कोई, क्योंकि ख़ातून को तो ज़्यादातर कमज़ोरी समझा जाता है, हालांकि ऐसा नहीं है। हमारे यहाँ पे तो बहुत सारी कामयाबी की औरतों की मिसालें हैं कि उन्होंने हर फील्ड में अच्छा काम किया है, चाहे सियासत में ले, मौशी में ले, एनवायरनमेंट के हवाले से ले, हर जगह ख़वातीन मौजूद हैं। तो उस खातून को जब ये किया पूरा मुंह के ऊपर उन्होंने तेज़ाब फेंक दिया तो उसको कुछ समझ नहीं आया, क्योंकि वो बस स्टैंड के ऊपर खड़ी थी। फिर उसने किसी तरह से अपनी वालदा को बुलाया और वालदा उसको हॉस्पिटल लेके गई, सारी चीज़ें की। फिर ये सब चीज़ें हमारे नॉलेज में आई, उसका इलाज और सब कुछ किया। और उसके बाद उसकी जो भी होती है प्लास्टिक सर्जरी वो करवाने के बाद उसको इस्टेब्लिश किया। इस्टेब्लिश ऐसे कि जब वो ठीक हो गई तो उसको ब्यूटिशियन के कोर्स करवाए ताकि वो अपनी काम कर सके। तो एक तकरीबन ये 5 से 6 साल लगे उसको ये सारी, क्योंकि इसकी प्लास्टिक सर्जरी बहुत ज़्यादा फेसेस में हुई थी। तो इस तरह की सूरत हाल मैं सिर्फ एक एग्जांपल देना चाह रही हूँ कि हमारे यहाँ पे जो लड़कियों को ये समझा जाता है कि बस ये खिलौना है, टिश्यू पेपर की तरह इस्तेमाल किया जाए। तो इस तरह की जो सोच है हमारे पिदर शाहाना निज़ाम की वजह से है। तो उस निज़ाम को हम कोशिश कर रहे हैं कि किसी तरह से इसको कंट्रोल किया जाए। सही। अच्छा जी, इस निज़ाम के हवाले से भी और बहुत सारी और चीज़ों के लिए भी आपसे बात करनी है, पर मैं चाहें तो छो न ब्रेक की तरफ पेरी हलजे नाज़रीन, वक्त है ब्रेक जो तहाँ सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा जी, ज़िंदगी में जीअं ॿियूं खोड़ सारियूं ख़ूबसूरतियूं हूंदियूं आहिनि, ईअं ई तव्हां जेको कमु कंदा आहियो उन्हनि में बि किथे न किथे का न का ख़ूबसूरती ज़रूरु हूंदी आहे। अक्सर असांजा उहे जेके कमज़ोर माण्हू आहिनि उन्हनि खे कम में को ख़ूबसूरती नज़र न ईंदी आहे, पर असल में ॾिठो वञे कॾहिं कॾहिं मां सोचींदी आहियां त मॉर्निंग शोज़ जी ख़ूबसूरतियुनि हूअं त खोड़ सारियूं ख़ूबसूरतियूं आहिनि,
पर उन मां वन ऑफ द ब्यूटी इहा बि आहे त तव्हां जेको हिकु न्यूज़ ब्रेक जेको हिकु विच में ईंदो आहे न उन में तव्हांखे तमामु ख़बरूं मुल्क जूं ख़बर पवंदियूं आहिनि त मुल्क में छा ॿाहिरि ऐं मुल्क खां ॿाहिरि बि छा थी रहियो आहे। त इहा हिकु ख़ूबसूरती आहे जेका मॉर्निंग शो ॾिसण सां गॾु तव्हां बि इंजॉय कंदा आहियो या असां बि इंजॉय कंदा आहियूं। अच्छा जी, ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻियां वधायूं था, ये असांजा महिमान सां गॾु आहिनि। सफ़ीना साहिबा, एक चीज़ जो मैं बड़ी शिद्दत से हर उस औरत से पूछना चाहती हूँ जो फेमिनिज़म को प्रमोट करती हैं, जब आप फेमिनिज़म की बात करते हैं तो हमारे पास हर इंसान के पास डिफरेंट डेफिनेशन है फेमिनिज़म की। आप काफ़ी लोग बड़ा अच्छा समझते हैं, काफ़ी लोग बड़े बुरे लफ्ज़ों में उसको बयान करते हैं। एक फेमिनिस्ट होना है क्या? आपके लफ्ज़ों में मैं जानना चाहती हूँ, एक फेमिनिस्ट किसको कहा जाता है? देखिए, अमूमन सोचा ये जाता है कि जब औरतें बात करती हैं बराबरी की, ठीक है, फेमिनिज़म का ये हम ये चाहते हैं कि मर्द और औरत बहैसियत इंसान वो बराबर हैं। लेकिन ज़्यादातर जो हमारे ऑपोजिशन के लोग हैं वो ये कहते हैं कि जी मर्द और औरत, ये औरतें हैं ये क्योंकि ये बहुत ज़्यादा अपने आप को मर्दों से बालातर बनाती हैं। हम कहते हैं हम मर्दों से बालातर नहीं हैं, क्योंकि हमारे यहाँ पे जो जागीरदारी निज़ाम है वो औरतों को ना ख्वांदा नहीं होने देता, ना ख्वांदा रखता है, इलिटरेट रखता है। तो उसकी वजह से औरतें, मर्द यहाँ पे हैं, औरतें इस जगह के ऊपर हैं, तो उनके लिए कुछ ना कुछ मेजर करके उनको इक्वल कर दिया जाए ताकि वो अपने आप को चाहे वो मुआशी, तालीमी, हर मैदान में इक्वल तसव्वुर करे। और जब वो इक्वल होगी तो उसके साथ जो एटीट्यूड है हमारे मर्दों का, जाबिर और वायलेंस की जो शिकार ज़्यादा होती हैं, तो वो फिर कुछ कंट्रोल होगा। और यही मैं समझती हूँ कि फेमिनिज़म ये नहीं है कि मर्दों से ऊंचे हो जाएं या कुछ हो जाएं, उसके बराबर आके ताकि हर सतह के ऊपर मुकाबला कर सकें। सही। अच्छा जी, यहाँ आप बराबरी की जिस तरह आप कह रही हैं कि बराबर आना, तो वैसे देखा जाए तो आप जिस भी मज़हब की बात कर लें तो हम एक ह्यूमन बीइंग को एक ह्यूमन बीइंग ही कहा गया है, और उसमें ऐसा कहीं भी डिफ्रेंशिएट नहीं किया हुआ कि ये मर्द के लिए है या हाँ कुछ ऐसी चीज़ें होती हैं। लेकिन जब भी आप राइट्स की बात करते हैं वहाँ कहीं भी कोई भी मज़हब हो, कोई भी रिलीजन हो, कोई भी ऐसा रिलीजन हमें नहीं मिलता जहाँ ये कहा जाए कि ये जो राइट्स हैं ये सिर्फ मर्दों को हैं और औरतों को नहीं है, ऐसा नहीं है। लेकिन काफ़ी लोग जब बराबरी की बात करते हैं तो वो उसको भी बड़ा एक गलत मेथड में बयान कर रहे होते हैं। बराबरी से किन लफ्ज़ों में आप ये समझाना चाहेंगे हमारे लोगों को कि बराबरी से एक्चुअली मकसद क्या है हमारा? देखिए, इसमें अब ये बराबरी की जो डेफिनेशन है वो इक्वालिटी की है, ठीक है, कि इक्वल लेवल के ऊपर आ रहे हैं। एक मैं छोटा सा एग्जांपल अगर मैं देना चाहूँ कि एक शख्स यहाँ पे है, वो सब मैच देख रहे हैं, एक शख्स यहाँ पे है, एक यहाँ पे है और एक यहाँ पे है, ठीक है। तो उसके लिए इक्वालिटी का ये मतलब होगा कि इक्वल बराबरी में आके एक ही स्टूल दे दिया जाए, तो जो बड़ा ऊंचा है वो तो बहुत इजीली मैच देख लेगा दीवार के इस पार, और जो दूसरा है वो थोड़ा सा नीचा है लेकिन उसको कम नज़र आएगा। अब वो जो बच्चा है उसको तो बिल्कुल नज़र नहीं आएगा। तो ये इक्वालिटी है, लेकिन हम इक्वालिटी के साथ साथ इक्विटी की भी बात कर रहे हैं। तो हम ये चाहते हैं कि जो वो बिल्कुल नीचे है उसके लिए स्टूल थोड़ा सा ऊंचा कर दें, ताकि उसको वो पूरा मैच जो है वो विजिबल हो जाए उसके लिए। तो बराबरी और इक्वालिटी और इक्विटी में ये फ़र्क होता है। तो हम भी हर सतह के ऊपर, क्योंकि पाकिस्तान में इतनी तालीम नहीं है, हमारा तालीम का मेयार वो नहीं है जो दूसरे डेवलपमेंट कंट्रीज़ का होता है, तो उसमें फिर ये कि जो नाख्वानदा मर्द होते हैं तो वो अपने आप को हमेशा सुपीरियर समझते हैं, क्योंकि हमारे जेंडर सेंसिटाइजेशन नहीं है। और माएँ भी अमूमन ये कहती हैं कि ये मेरा बेटा है, इसको हम खाना ज़्यादा देंगे, बेटी को हम खाना कम देंगे, बेटे के लिए तालीम ज़्यादा है और फिर उसके लिए अपॉर्चुनिटी है, वो पूरी सोसाइटी उसके लिए है, औरतों के लिए कम होती है। अगर वो छोटी बच्ची है तो उसको बाकायदे से पर्दा करके, मैं समझती हूँ कि हमारा माशरा इतना अच्छा नहीं है कि उसे बिल्कुल से वो कर दिया जाए, लेकिन हम अगर उसको कॉन्फिडेंस देंगे तो उस छोटी बच्ची को, तो वो अपने आप के लिए खुद ग्राउंड पैदा करेंगे। अभी आप देख रहे हैं कि हमारे यहाँ पे
लड़कियों ने मोटरसाइकिल चलाना शुरू कर दिया है। ये बहुत अच्छी बात है। हम हर कंट्री में देखते हैं, बांग्लादेश में, इंडिया में, जो हमारी ये कंट्रियां हैं, हमारी नेबर कंट्रियां हैं, तो वो बहुत इक्वली और सेंसिटाइज हैं और उनमें किसी किस्म का डर खौफ नहीं होता। हमारे यहाँ पे तो रात के वक्त निकलते हुए लड़कियां डरती हैं। तो ऐसे ही अभी तो खैर लड़के भी डरते हैं कि कहीं कोई दहशतगर्दी ना हो जाए, लूट मार ना हो जाए, लेकिन वो एक डिफरेंट इशू है। लड़कियों की तो हेरासमेंट का चक्कर होता है ना जी, और हेरासमेंट के साथ साथ रेप का जो हमारी केसेस हैं वो इंक्रीज़ हो रहे हैं। इंक्रीज हो रहे हैं। तो ये जो चीज़ें हैं इसके ऊपर हमें सोचने की बहुत ज़रूरत है। गो के हमारी सिंध असेंबली ने इसके ऊपर लेजिस्लेशन बहुत अच्छी की है, लेकिन लेजिस्लेशन सिर्फ करना नहीं है, उसकी इम्प्लीमेंटेशन बहुत ज़रूरी होती है। ट्रू। अच्छा, जिस तरह आपने रेप केसेस की बात की, तो हम जब देखते हैं कि एक जो एक्सपोजर है दुनिया का, वो हमारी वो लड़कियां जो शहरों में रहती हैं, जो पढ़ाई के लिए बाहर भी जा रही होती हैं, जॉब्स के लिए लेट घर वापस आ रही होती हैं, हमारी नज़र ज़्यादा शायद वहाँ होती है कि वहाँ जो हमारी औरत है या हमारी लड़की है वहाँ ज़्यादा इनसिक्योरिटी का शिकार है। लेकिन जब आप केसेस की बात करते हैं, सर्वेस की बात करते हैं, तो वो गांव देहात में ज़्यादा है, वहाँ जहाँ लड़कियों को बंद किया जाता है, वहाँ जहाँ चार दीवारी के अंदर रखा जाता है, घरों के अंदर भी रेप ज़्यादा होती है, फैमिलीज़ में, आपके रिलेटिव में बहुत ज़्यादा इसके केसेस होते हैं। तो वही चीज़ है कि हमें सेंसिटाइज करने की ज़रूरत है और इस तरह के सेशंस कंडक्ट करने की ज़रूरत है। हमारी सिविल सोसाइटी के लोग क्योंकि गांव देहातों में भी काम करते हैं, क्योंकि कराची कहने को तो बहुत बड़ा शहर है, लेकिन यहाँ पे रूरल आबादी ज़्यादा है, रूरल आबादी बहुत ज़्यादा हो गई है। तो वहाँ पे हम जाते हैं, हम बिल्कुल सारी चीज़ों को सेंसिटाइज करने की ज़रूरत है। मैं खुद औरत मार्च से मेरा ताल्लुक़ है, तो हम लोगों के लिए अवेयरनेस भी करते हैं, सारी चीज़ों के लिए काम भी करते हैं, मज़दूर ख़वातीन के लिए भी हम काम करते हैं। लेकिन ये कि ये उसी वक्त होगा जो मैंने आपको बताया था ना कि जेंडर का जो गैप है जब ख़त्म होगा, बराबरी होगी, तो ये सारी चीज़ें मुमकिन हो सकती। अदरवाइज़ इसके लिए बहुत मसला होता है। लेकिन गवर्नमेंट पॉलिसी, मैं आपको एक बहुत अच्छा सा एग्जांपल बताती हूँ जी कि देखने में ये आया था 2000 से पहले हमारे यहाँ पे पार्लियामेंट में ख़वातीन की जो तादाद थी वो बहुत कम थी जी, सियासत में ख़वातीन की तादाद बहुत कम थी। तो क्योंकि उस ज़माने में मैं एक ऑर्गेनाइजेशन में काम कर रही थी और हम एक कैंपेन चला रहे थे कि 33% ख़वातीन की रिज़र्व सीट्स पार्लियामेंटेरियन के सारे इदारों में नुमाइंदगी की जाए। तो उसमें हुआ ये कि जब परवेज़ मुशर्रफ साहब ने हमारे लिए 33% नशिस्तें लोकल गवर्नमेंट में की जी जी, तो उसका हमने सिल लेवल के ऊपर इसकी कैंपेन की थी पूरी। तो एक मैं आपको बताती चलूँ कि एक बहुत गरीब खातून थी और वो गधा गाड़ी के ऊपर रह के उसने पूरी कैंपेन चलाई थी। इसमें जैकबाबाद के एक गांव था, तो उसमें गधा गाड़ी में के ऊपर सुबह वो निकल जाती थी, एक परात जैसी होती थी उसके पर जाती थी और अपनी कैंपेन और जो भी उसका मंशूर था वो लोगों को बताती थी। वो आई, मतलब इस लेवल के ग्रास रूट लेवल के लोग उस पार्लियामेंट में आए या लोकल गवर्नमेंट में आए और उसके बाद जो लेजिस्लेशन हुई है वो बहुत बेहतर हुई है, क्योंकि औरतें ज़्यादा समझती हैं ख़वातीन के मसाइल को। हाँ बिल्कुल, और वही बात होती है कि आप जब फर्स्ट स्टेप उठा रहे होते हैं ना तो वो बड़ा डिफ़िकल्ट नज़र आता है। उसके लिए आपको बहुत सारी चीज़ें होती हैं जिनको सेक्रीफाइस करके आपको आगे बढ़ना होता है। लेकिन वंस आप ये कर देते हैं तो मुझे लगता है आप तमाम औरतों के लिए एक ट्रैक बना देते हैं, जैसे मिसाल कायम कर देते हैं। जैसे एक गांव की अगर एक औरत पढ़ लिख जाती है तो उसके पीछे ठीक है 100% ना सही, लेकिन कुछ % ज़रूर बढ़ना शुरू हो जाते हैं। ये हकीकत है। अच्छा जी, थोड़ा सा जावेद साहब आपकी तरफ भी आना चाहूँगी। ज़रा सा ये जो सिंगिंग का सिलसिला है माशाल्लाह से बड़ा एक खूबसूरत सिलसिला जो नज़र आता है, हमारे लोगों को भी अगर हम नज़र आ जाएं तो क्या ही बात है, पता नहीं कहाँ कोई कहीं गायब हुए हैं हमारे लोग। अच्छा, ये जो सिंगिंग का सिलसिला है जो बड़ी खूबसूरती से चल रहा है, अल्हम्दुलिल्लाह बहुत खूबसूरती से आ रहा है। पहले तो मुझे ये बताएं, एक सिंगर को सिंगर बनने के लिए कितनी मेहनत करनी पड़ती है? इसमें काफ़ी टाइम लगता है, इसमें रियाज करनी पड़ती है काफ़ी, तो फिर उसके बाद जो है सिंगर बनता है।
अच्छा, रियाजत भी जावेद साहब देखी गई है कि हर किसी की अपनी तरीके की होती है, जी। कोई कुछ करता है, कोई कुछ करता है, हाँ, जी। कोई आप कितनी रियाजतें हैं जिनको फॉलो करते हैं आप? सबसे पहले तो उस्ताद के पास जाना चाहिए। ये काम जो है ये उस्ताद के बिना नहीं आता, ऐसा ही है। तो उस्तादी शागिर्दी करना बहुत लाजम होता है। तो फिर उस्ताद जो है वो काफ़ी चीज़ें बताते हैं, तो फिर उस पे जो है रियाज की जाती है, तो फिर जाके आदमी कुछ थोड़ा सा गाने के काबिल हो जाता है। जी। अच्छा जावेद साहब, अक्सर ऐसा होता है कि हम जब किसी फील्ड से नहीं होते जी। उस फील्ड को हम इतना नहीं समझ सकते, लेकिन वंस हम उस फील्ड में आ जाते हैं तो हमें उस फील्ड की तमाम बारीकियां नज़र आ रही होती हैं। जी। और कभी कभार ऐसा भी होता है जब आप गाना शुरू करते हैं तो कोई और आपके सामने जब गा रहा होता है तो उस गाने की बारीकियां आपको समझ आ रही होती हैं। जी। ये एक चेंज अचानक से नज़र आने लगता है। हाँ जी, जी। हमारी आप जिस तरह ज़ाहिर है आप बहुत सारी महफिलें कर रहे होते हैं, आप बहुत सारे लोगों से मिल रहे होते हैं, किसी की बात करने का अंदाज़ अच्छा होता है, किसी की आवाज़ अच्छी होती है, तो ये इतनी पब्लिक में जब आप उठते बैठते हैं आपको क्या लगता है कि कितना टैलेंट हमारे पास है जिसको हमें आगे लाने की ज़रूरत है? हमारे पास यहाँ बहुत ज़्यादा टैलेंट है। इसकी जो मिट्टी है बड़ी ज़रखेज़ है इस काम में, म्यूज़िक के हवाले से, तो बहुत ज़्यादा टैलेंट है, तो इसको आगे लाने की काफ़ी सारी ज़रूरत है। हाँ जी। और कहाँ हम आपको क्या लगता है कि कहाँ हम कम पड़ जाते हैं? क्योंकि जब आप टैलेंट की बात करते हैं तो टैलेंट होना हमने देखा पाकिस्तान के जितने भी हमारे नौजवान हैं डिफरेंट फील्ड्स में हमने देखा, जिस फील्ड में वो कहते हैं ना जिस सांचे में उनको ढालें वो ढल जाते हैं और बड़ा अच्छा परफॉर्म कर जाते हैं, लेकिन कहीं ना कहीं कोई रुकावटें आती हैं। सिंगिंग की फील्ड जब देखा जाए या सिंगर का करियर देखा जाए, आपको क्या लगता है कि सबसे ज़्यादा जो रुकावटें हैं वो कहाँ पर है? असल में आदमी वैसे अगर घर में गाता रहे कितना या कहीं दो चार लोगों में गाता रहे तो उससे वो बात नहीं बनती। जब तक मीडिया में ना आए, किसी चैनल में ना आए, तो इस तरीके से आजकल क्योंकि ज़रिया यही है तो चैनल में आना चाहिए, टीवी पे आना चाहिए, तो इस तरीके से फिर मीडिया पे जब आता है आदमी फिर उसको थोड़ा सा वो पॉपुलर हो जाता है। सही, हम टैलेंट की हम प्रोजेक्शन नहीं कर पाते मेरा ख्याल है। मैं इसका एक जवाब दे दूं, क्योंकि हमारे पास म्यूजिक में कोई बात नहीं, छोटी छोटी बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती है, छोटी छोटी चोटें लगती रहती हैं। म्यूजिक के इंस्टीट्यूशंस जो है हमारे पाकिस्तान में बहुत कम है ना। एक हमारे पास ले दे के नापा है जिसमें एक्टिंग और वो सारी चीज़ों का होता है, तो इस तरह के इंस्टीट्यूशन बनाने की बहुत ज़रूरत है। और फिर जब टैलेंट सामने आ जाता है तो फिर उसकी प्रमोशन होना बहुत ज़रूरी है, और वहाँ पे मीडिया में आने के लिए बहुत ज़्यादा कोशिश करनी पड़ती है, जो कि सारे लोगों के लिए मुमकिन नहीं होता। बिल्कुल बिल्कुल, ये आपने वाकई सच बात की कि हमारे पास इदारे बहुत कम है एक्चुअली। और अच्छा, बड़ी बात यह है कि मैं एक चीज़, आई एम सॉरी अगर किसी को ये बात बड़ी दिल पे लग जाए, लेकिन ये हकीकत है कि हम जो सिखा रहे होते हैं प्रैक्टिकली काम उससे बिल्कुल डिफरेंट होता है। असर साहब जेको असांखे सिखारियो वञे थो उन खां बिल्कुल ही उपतड़ कम आहे जेको प्रैक्टिकली थी रहियो आहे, त असां मतिलबु सिखारण में असां तयारी छा जी था करायूं? बस असल में छा आहे त असां हिकिड़ी उन माशरे में अची फाथा आहियूं जिथे सिखाइण वारो जेकॾहिं ज़हनी तौर तयारु आहे त सिखण वारो न आहे। सिखण वारो न आहे, ठीकु आहे। जेकर सिखण वारो ज़हनी तौर तयारु थी थो अचे त सिखाइण वारो नथो थिए। उहो चए थो यार ठीकु आहे, हाणे हिनखे जीअं बि आहे तीअं करे जान छॾाए। ॿियो अॼुकल्ह असां वटि घणो मसइलो इहो अची वियो आहे, कॉपी राइट्स। फलाणो सॉन्ग हलियो, फलाणो ड्रामो हलियो, उन जी नक़ल करणी आहे, उन वांगुरु ठाहिणो आहे, उन जो कमु करिणो आहे। बाबा पंहिंजी क्रिएशन कयो न, ऐं पंहिंजी क्रिएशन अलाह ताला उन में तव्हांखे कामयाबी बि माणाए थो। बिल्कुलु। ॿिए जे जेके आहे सो सर ते जेकॾहिं पग सुठी आहे ऐं कोशिशि कयो त उहा पग मुंहिंजे सर ते अचे ऐं मां सुठो लॻा, न मुमकिन न आहे। जेकी हुनजी आहे कोशिशि कयो त ओड़ी पग तव्हां बि ठाहे पंहिंजी ठाहियो, जेको तव्हांजे मथे ते चङो लॻे। टोपी ठाहियो, जेको बि कुझु आहे, सॉन्ग्स था ठाहियो, वीडियोस था ठाहियो, ड्रामो था ठाहियो, राइटर थी आई, स्टोरी था लिखो। अॼुकल्ह असांजो माहौल काॾे पियो वञे, केतिरो कुझु। मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजो हमेशह डिफरेंट रहियो आहे। जेकॾहिं के माण्हू बंदूकुनि ॾे भॻा हा न ड्रामानार, त आउं खदड़नि जी स्टोरी खणी भॻो आहे।
उन्हनि जा बि सब्जेक्ट आहिनि, उन्हनि जूं बि ॻाल्हियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु आहे। मूं हिकिड़ो कंहिं चैनल ते ठाहियो ज़िंदगी हिकु तमाशे जे नाले सां, सब्जेक्ट इहो ठाहियो। हिकु त मूं हुन में कारोकारी जो जेको आहे सो असांजे सिंध में उन टाइम अॼु खां माना 15-20 साल पहिरें जो रुझान काफ़ी हुयो इंटीरियर सिंध में, ॿाराड़ी में। मां उहो कारोकारी में उन जा शक ज़ाहिर कया त बाबा शक जे बुनियाद ते कंहिंखे नथा मारे सघो था। मुंहिंजी दुश्मनी जेकॾहिं आहे कंहिंसां, उहो मुंहिंजे कंट्रोल में नथो अचे, मेल हुजे या फीमेल हुजे, त पोइ मां हुन जे लाइ शैतानगिरी करे ऐं हुनखे ई छो असांजे माशरे में हिकिड़ी इहा ॻाल्हि ॾाढी ख़राबु थी वई आहे त ॿियो कुझु नथा करे सघो, तव्हां कारो जो इल्ज़ाम ॾेई छॾियो, कारीअ जो इल्ज़ाम ॾेई छॾियो, को ॿिए खे इन में इन्वॉल्व करिजो। त इन पासे असांजे माशरे में हिन महिल ॾिसो न केतिरो असां कल्चर खे चऊं था, केतिरो दोस्तनि खे चऊं था, केतिरो दोस्त राइटरनि खे चऊं था त बाबा ड्रामो जेको तव्हां ठाहींदो, जेको लिखंदो, अवाम उन खे एक्सेप्ट कंदो। ठीकु आहे। बाक़ी हाणे हिकिड़े इलाइक़ो जेको आहे ई रुॻी उते बंदूकशाही, तव्हां उन खे सर्च करे ऐं ड्रामा उन हिसाब सां था ठाहियो त असां पंहिंजे सिंधी कल्चर ऐं ॿाहिरि जेके असांजा व्यूअर्स आहिनि, जेके असांजा इंडिया बि ॾिसे पई, ॿाहिरि काफ़ी सारा मुमालिक आहिनि जेके तव्हांजे सिंधी ड्रामनि खे वॉच कनि पिया, त छा उन्हनि खे इहा ख़बर त असां सिर्फ़ु इन बंदूकुनि ताईं, कारोकारी ताईं, झेड़े ताईं जेको आहे इन खां असां ॿाहिरि निकिता ई न आहियूं। 50 साल थी विया आहिनि असांजे माना हिन मीडिया खे, बल्कि छा त काफ़ी सारा पर माना 50 सालनि खां असां हिकिड़ो अंदाज़ो था लॻायूं त सब्जेक्ट काफ़ी सारा आहिनि। जीअं मैडम हाणे ॻाल्हि कई इशूज़, बाबा जेकर केरु कंहिंखे पसंदि करे थो या नथो करे उनजी मर्ज़ी आहे न, ज़ोरी ज़बरदस्ती त न आहे। तव्हां हुनजे चहिरे ते जेको आहे सो तेज़ाब हारे करे उनजी ज़िंदगी बर्बादु कयो, इहो किथां मुंहिंजो कमु आहे। बिल्कुलु ज़बरदस्ती चवंदा आहिनि न, असांजे सिंधी में चवंदा आहिनि त ज़ोर जी मेहंदी कॾहिं कोन लॻंदी आहे। लॻंदी त आहे पर उहा किथे केॾी महिल कहिड़ी जॻह ते घटि हूंदी आहे, केॾी जॻह पर फैलिजी वेंदी आहे। बिल्कुलु। पर जेकर प्यार मुहबत में तव्हां का शइ ठाहियो था ऐं लॻराए था त उहो ख़ूबसूरत आहे। ख़ूबसूरत आहे, बिल्कुलु। ॾाढी प्यारी ॻाल्हि कई आहे तव्हां, ऐं इहा ॻाल्हि असां सम्झी वञूं त छा ई ॻाल्हि थिए। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। पाणी गिलास जी, वेलकम बैक। अच्छा जी, थोड़ा सा सफीना साहब आपकी तरफ आना चाहूँगी और ज़रा सा मैं जानना चाहती हूँ, आपने माइनॉरिटीज़ के लिए भी आवाज़ उठाई है, माइनॉरिटीज़ के लिए भी जितने इश्यूज़ हैं उन पे काम किया है। ज़रा सा मैं जानना चाहती, हम सोशल इश्यूज़ की बात करते हैं तो हमें बहुत सारे ऐसे इश्यूज़ मिलते हैं जो के रिज़ॉल्व नहीं हो पाते, जिन पे काम चल रहा है, बहुत सारे लोग हैं जो इन पे काम कर रहे हैं, लेकिन स्पेसिफ़िकली जब आप आते हैं टुवर्ड्स माइनॉरिटी सेक्टर जो हमारा है, तो स्पेसिफ़िकली कौन से ऐसे इश्यूज़ हैं, सोशल इश्यूज़ जो हमें देखने को मिलते हैं? देखिए, अभी एक बहुत अच्छा एक हुई है बात कि 11 अगस्त नेशनल लेवल के ऊपर माइनॉरिटी डे मुनक्कद किया जाता है हर साल जी। और उसमें जितनी भी माइनॉरिटी है उनकी कोशिश ये होती है कि अपनी जो गैप्स हैं सोशल लाइफ में रहते हुए समाजी तौर के ऊपर उन गैप्स को एड्रेस किया जाए। तो और ये उसी वक्त मुमकिन होता है जब लोग डिवाइड ना हो, यूनाइट हो। और उसके लिए हम लोग ने अभी एक जस्ट एक तहरीक समझ लें, माइनॉरिटी राइट्स मार्च वो दिया है, जिसने पिछले साल भी बहुत बड़े लेवल के ऊपर एक मार्च किया था और उसमें 11 नुकात के ऊपर हमने अपनी डिमांड्स पेश की थी, जिसमें मुख्तलिफ सेक्टर्स हैं, जिसमें आपने देखा था कि पिछले साल जब हमने 11 अगस्त को किया तो जड़ावाला का वाक़या हो गया था, पूरे उसको जला दिया गया था और लोगों को तकलीफ़ हुई थी और FIR भी हमारे लोगों को काटी गई थी। तो और उसके बाद सरगोदा का जो इशू हुआ, तो इस तरह की जो मॉब वायलेंस है ये एक बहुत बड़ी तादाद में वो किया जा रहा, बढ़ रहे हैं। जैसे अभी भाई ने बोला कि ऑनर किलिंग के जो केसेस होते हैं वो बग़ैर तहकीक के उसको कारी कर दिया जाता है, मार दिया जाता है। तो मॉब वायलेंस का भी यही होता है कि जो सिर्फ बोल दिया जाए कि इसकी क्रिश्चियंस की भी बहुत, हिंदुओं की भी बहुत बड़ी तादाद इसमें आती है। तो हमारा एक मुतालबा ये है कि जो ब्लास्फेमी की मिसयूज़ है उसको देखा जाए, उसमें तरमीम की जाए। जी। और दूसरा फिर ये है कि जो तालीमी निज़ाम में जो हेट
मटेरियल है, तालीमी हेट्रेट है। हमारी सोसाइटी में माइनॉरिटीज़ के लिए जो हेट किया जाता है, बरता जाता है, चाहे वो सिलेबस की शक्ल में हो, चाहे वो मस्जिदों से ऐलान किया जाए, चाहे कहीं से भी, तो उसकी वजह से एक डिवाइड काफ़ी सारी हो जाती है। तो उसके लिए कहा गया है, हम लोग की एक डिमांड ये है कि जो सिलेबस है उसमें से हेट मटेरियल को निकाल के इक्वालिटी की, रवादारी की बात की जाए, ताकि हमारी जो सोसाइटी है वो एक रवादार, एक टॉलरेंट सोसाइटी की शक्ल में सामने आए, बजाय ये कि एक्सट्रीमिज़म की तरफ को ज़्यादा जाए। तो एक तो ये था। दूसरा हमारे पास ये है कि ये जो फोर्स कन्वर्जन की जो छोटी बच्चियों को, मोस्टली कम उम्र की जो बच्चियां होती हैं, ज़ाहिर वो अपने बारे में किसी किस्म का कोई फ़ैसला नहीं कर सकती, तो उन्हें जबरी तौर के ऊपर अगवा किया जाता है और फिर उनका मज़हब तब्दील करवाया जाता है। तो ये माइनॉरिटी क्योंकि एक बहुत अरसे से ये डिमांड कर रही थी कि हमारे आइली कवानीन के हवाले से लेजिस्लेशन की जाए, और उस लेजिस्लेशन में ये था कि निकाह और तलाक और विरासत के हवाले से कानून साजी की जाए। तो एक बहुत अच्छा इक़दाम हुआ है कि जरदारी साहब ने अभी पिछले दिनों में ही साइन किया है हमारे क्रिश्चियन मैरिज एक्ट के ऊपर। हिंदू मैरिज एक्ट के ऊपर तो वो हो गया था, लेकिन क्रिश्चियन मैरिज एक्ट में उन्होंने तरमीम की है कि 18 साल की उम्र से पहले शादी नहीं होगी। तो वो एक बहुत अच्छा इक़दाम हो गया है। बिल्कुल, मैं बिल्कुल इसी पे आ रही थी कि हमारे पास जो पिछले सालों में जितना देखा गया है, ऑल्दो मुझे ऐसा लगता है किसी भी रिलीजन से पहले ह्यूमैनिटी आती है, जो हर रिलीजन में इंसानियत को बराबरी का हक देती है। तो मैं ज़रा सा ये भी देखना चाह रही थी सफीना साहब का, हम यहाँ जितने हम आज इश्यूज़ कोट कर रहे हैं, ये इश्यूज़ काफ़ी सालों से हम सुनते हुए आए हैं, हम देखते हुए आए हैं, जो हमें नज़र आते हैं। लेकिन क्या ऐसा है कि हमारे जितने इदारे काम कर रहे हैं, जहाँ जैसे आप लोग जैसे सोशल एक्टिविस्ट हैं वो काम कर रहे हैं, इनमें बेहतरी का कोई साइड, कोई एंगल आपको नज़र आ रहा है कि इस काम में कोई बेहतरी हो रही है? जिस तरह एक आपने अभी रिसेंटली जो पास हुआ है, एक्ट पास हुआ है, उसके बारे में आपने बताया। ऐसी बहुत सारी चीज़ें जो हमें लफ्ज़ों में तो नज़र आती है, लेकिन क्या वाकई उसमें बेहतरी आ रही है चीज़ों में? देखिए, कराची में क्योंकि हमारा एजुकेशन लेवल थोड़ा सा हाई है, तो उसमें ये कि इतनी ज़्यादा जो डिस्क्रिमिनेशन है, इम्तियाज़ है, वो नहीं बढ़ता जाता। लेकिन जो गांव देहात है वहाँ पे बहुत फ़र्क होता है कि आपने जो पानी पिया है, हम इसमें पानी नहीं पिएंगे इस गिलास में, या तोड़ दिया जाता है वो गिलास। तो इस तरह की डिस्क्रिमिनेशन वहाँ पे बहुत नज़र आती है। और एक और चीज़ जो हमारे यहाँ पे है कि अभी भी जो हमारे इदारे हैं, जब वो एडवर्टाइज देते हैं तो स्पेशली सैनिटरी वर्कर के लिए वो लिखते हैं कि नॉन मुस्लिम इसके लिए अप्लाई करें। अच्छा। तो जब ये चीज़ें होंगी कि सिर्फ गैर मुस्लिम सफाई के अमले में ही आ सकता है, 5% कोटा वो इस तरह पूरा कर देते हैं कि हमने जॉब के लिए सैनिटरी वर्कर्स की जो जॉब है वो दे दी, किसी और काम के लिए एलिजिबल नहीं होते क्या? तो इसलिए हमारी ये डिमांड है कि मतलब सैनिटरी वर्कर्स मिजरेबल लाइफ गुजारते हैं, तो उनकी जॉब में इस्लाहात पैदा की जाए, उनके लिए आसानी पैदा की जाए, और वो जो एडवर्टाइज है उसको ख़त्म किया जाए, क्योंकि ये तो एक तरह से इनह्यूमन इंसानी हकूक़ के ख़िलाफ़ वर्जी है। बेशक है कि मज़हब के लिहाज को सामने रखते हुए आप इम्तियाज़ बरत रहे। तो ये इसके ऊपर भी हमारी यही डिमांड थी कि सैनिटरी वर्कर्स की जो जॉब कोटे की हम बात कर रहे हैं, जॉब जो एडवर्टाइज आती है, तो उसको देखा जाए, और फिर जो सैनिटरी वर्कर्स हैं लेबर के हवाले से अगर हम देखें, उसमें सैनिटरी वर्कर भी आता है, उसमें डोमेस्टिक वर्कर भी आता है, और ये वो शोबे हैं जिसमें अक़लियतों की नुमाइंदगी ज़्यादा होती है। तो इसमें आपने आए दिन देखा होगा कि डोमेस्टिक वर्कर्स के ऊपर झूठा इल्ज़ाम, चोरी का लगा दिया, और केसेस झूठे बनाए जाते हैं। तो और फिर कम उजरत दी जाती है। तो मिनिमम वेज की हम बात कर रहे हैं कि कम से कम
बुनियादी तौर के ऊपर जो मिनिमम वेज गवर्नमेंट ने दी गई है उन इदारों में दी जाए। सैनिटरी वर्कर्स की जो अभी जॉब, चाहे वो लोकल गवर्नमेंट में भी है, लेकिन उनकी जॉब, उनकी सैलरी बहुत कम है। तो इस तरह के जो हमारे बुनियादी इशू हैं, जैसे ब्लास्फेमी में तब्दीली की मिसयूज़ की बात कर रहे हैं, फोर्स कन्वर्जन की बात कर रहे हैं, इस्लाहात की बात कर रहे हैं, तालीम की बात कर रहे हैं और समाजी हम आंगी की हम बात कर रहे हैं कि हम चाह रहे हैं कि नफ़रत अंगेज़ मवाद चाहे कहीं से भी हो उसको कंट्रोल किया जाए। और इसके लिए जस्टिस तसद्दुक़ हुसैन जिलानी ने सन 2014 में अपनी एक पूरी जजमेंट पेश की गई थी। तो हम ये चाह रहे हैं कि उस जजमेंट को इम्प्लीमेंट किया जाए ताकि आसानियाँ पैदा हो, रवादार माशरा पैदा हो। बिल्कुल। और इसमें जितने भी आप इश्यूज़ बता रही थी उसमें काफ़ी सारी ऐसे इश्यूज़ हैं जो किसी रिलीजन को नहीं देखते। मुझे लगता है जिस तरह आप डोमेस्टिक वर्कर्स की बात कर रही थी, वहाँ पे भी ये वाकई सही बात है कि हम एक्ट तो पास कर देते हैं, हम ऑर्डर पास कर देते हैं, लेकिन उस पर इम्प्लीमेंट कितना होता है ये हम चेक नहीं करते। ये एक्चुअली फ़िक्रमंद बात है और इस पर एक्चुअली नज़रसानी करनी चाहिए, न सिर्फ माइनॉरिटीज़ के लिए, हर रिलीजन के लिए। मीडिया के जो है पर्सन अगर वो इसके लिए आवाज़ बुलंद करेंगे तो इम्पैक्ट अच्छा पड़ेगा। बिल्कुल। और ऐसे शोज़ करने का मकसद ही यही है कि वो जो बात जो आम आदमी तक नहीं पहुंचती या उसकी अवेयरनेस हम नहीं दे पाते, तो इस तरह के शोज़ करके और आप लोगों के अल्फाज शामिल करके हम आम आदमी तक वो बात, वो एक्ट या वो ऑर्डर पास कर सके, ताकि हर इंसान को पता होना चाहिए कि उसका राइट क्या है। अच्छा जी, ऐसा सब जल्दी सां तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि। हिकु ॻाल्हि जेका असां प्रोग्राम जे स्टार्टिंग में शामिल कई, त असां लाहौर जी इंडस्ट्री जो जेका हाणे बि चवनि था त थोरी घणी हले पई, पर हिकु वक़्तु जंहिंमें हिकु तेज़ी सां हिकु डाउनफॉल लाहौर जी इंडस्ट्री में ॾिठो वियो। थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी, तव्हां उन इंडस्ट्री में रहियो, उते कमु कयो, उते जो उरूज ॾिठो, त इन डाउनफॉल जो रीज़न छा हो? छो उहा इंडस्ट्री अचानक ग़ाइबु थी वई जेका हिकु उरूज ते हूंदी हुई? असल में छा आहे मेविश, त चवंदा आहिनि त जंहिं कम में तव्हांजी बदनीयत अची वेंदी आहे न, हाणे उहो बि दौरु हुयो जो हिकु हिकु फ्लोर में 10-10 शूटिंगूं हलंदियूं हुयूं। हिकिड़ो आर्टिस्ट माना 20 सेटनि ते पहुची कलाक ॾेई सभिनी खे 24 कलाकनि में फिल्मूं ठहंदियूं, ऐं जेके हिन महिल ॻणप में फिल्मूं ठहनि पियूं, साल में 4 या 5, ठीकु आहे। अमूमन ईदुनि ऐं हिननि जे त्योहारनि जे हवाले सां उन टाइम बि 20-20, 25-25, 30-30 फिल्मूं ठहंदियूं, माण्हू बि ॾिसण वारा हूंदा हुया। छा हूंदो त अॼु जो जेको दौरु रहिजी वियो आहे न, अॼु जो असां केबल सिस्टम जे तरफ़ अची विया आहियूं, मेमोरी कार्ड ते अची विया आहियूं। हिन महिल असां इहो हिकिड़ो वॾनि जो पहाको आहे त जॾहिं माण्हू सुस्तु थींदो आहे न, त पाणीअ जे गिलास जे लाइ बि ॿिए कंहिंखे चवंदो आहे त मूंखे प्यार। हाणे असांखे हिन इंटरनेट हिकिड़ी सहूलियतूं बि ॾिनियूं आहिनि, जेके असां परे वेठा बि माण्हू हिक ॿिए सां राब्ते में आहियूं, उन सुस्तु करे छॾियो आहे। ॿियो मेमोरी कार्ड सुस्तु करे छॾियो आहे। टियों जेको असांजो हाणे ही रीज़न अची वियो आहे, माना टच मोबाइल। ठीकु आहे, हाणे तव्हां चैनल खे छो वॉच कयो? मूंखे ॾिसणो आहे मॉर्निंग शो, त मां टीवी छो हलायां? मां माल सां वेही, माल जे विच में वेही, ॿकरियुनि जे विच में वेही टक टक करे मां उहो ॾिसी सघां थो त उहो हीअ आहे। ठीकु आहे, हिकिड़ी चाहत इंसान जे दिलि में ख़तमु थी चुकी आहे। ऐं इहो मनसूबा आहिनि मनसूबा तहत आहिनि असांजे माना मुल्क ऐं माशरियाती जे हवाले सां, त फिल्म इंडस्ट्री इंडिया में हले पई, ॿिए हंधि हले पई, असांजे मुल्क में छो ख़तमु कराई वई? जो असांजे मुल्क में काफ़ी अहिड़ियूं शयूं पैदा कयूं वयूं आहिनि जेके असांखे उन पासे ॾे वञण जी। पर असद सां इहे जेतिरी शयूं असां कोट कयूं हींअर, तव्हां टीवी जी ॻाल्हि कई, तव्हां फ़ोन जी ॻाल्हि कई, केबल सिस्टम जी ॻाल्हि कई, इहा त भरपासे वारे मुल्कनि में बि आहे। बिल्कुलु आहे। त असां मुंहिंजे ख़्याल में ही जेका सिलेक्शन आहे उहा असांजी कंहिं ॿिए तरीक़े सां, अक्सर ईअं थींदो आहे त असांजी का शइ ईंदी आहे इस्लाह लाइ, पर असां हुनखे उहो नेगेटिव व्यूज़ में खणी वेंदा आहियूं। सो शायदि ईअं आहे त माण्हुनि जो चवणु इहो आहे त असांजो इंट्रस्ट बि उन पासे घटि थी पियो। छा इहा इन में का हक़ीक़त आहे? बिल्कुलु हक़ीक़त आहे। हक़ीक़त इहा आहे त हिन महिल ॾिसो न, ॾिसण वारी का शइ ठहे कान पई। उहे घसियूं पिटियूं पुराणी फिल्मुनि खे रीमेक्स करे असां हलायूं पिया, पर असां जेकर का नई शइ ॾियूं, का नई टेक्निकल साणियूं, नयूं का स्टोरियूं आणियूं, जेके बि नयूं शयूं ठहियूं आहिनि उन्हनि कमायो आहे, उहे हलियूं आहिनि। हाणे जावेद शेख साहब जी हिकिड़ी विच ते फिल्म ठही, उन दौर में जॾहिं डंडा कुहाड़ियूं हे हलंदियूं हुयूं, ॿाहिरि मुल्क विया ठाहिण, ऐं उन्हनि ते बाक़ाइदगीअ सां उन्हनि ख़र्चु कयो, त हर माण्हू उतां इंडस्ट्री जो, ऐं उन्हनि उन टाइम उते मौजूदु हुयसि,
हुनखे चए पियो शेख साहिबु जेको तूं कयो आहे त मुंहिंजे ख़्याल में हाणे तोखे बंगलो बि विकिणो पवंदो। हुनजे बाद ॻाल्हि इहा आहे त तौंकल ख़ुदा ते हुजे, रोज़ी ऐं रब ॾियण वारो आहे, ज़िलत इज़त उहा ॾियण वारो आहे। हुन हिकिड़ी शइ ठाही ॾाढी, ये दिल आपका हुआ, ठाहे आयो ऐं माशाल्लाह हुन बिज़नेस कई। हुन में टेक्निकल कम बि सुठा हुया, डायरेक्शन बि सुठी हुई, लोकेशन्स बि सुठी। असां हिन महिल छा आहे त असांखे हिकिड़ी शइ उन पासे वञूं कोन था, असां चऊं था ठीकु आहे हिकिड़े हिते थी ठहे न हिते ई ठाहियो, हुन पासे छो वञो, पैसो न आहे ख़र्चु करिणो। जेको जे माना चवंदा आहिनि इशारे में मरी वञे त उन लाइ गोली इस्तेमालु छो कजे, वो रखो वरी बाद में कमी ईंदी, कॾहिं बि इस्तेमालु करे सघंदासीं। त चवण जो मक़सदु आहे त जॾहिं बि का सुठी शइ ठही आहे ऐं जॾहिं बि का मयारी शइ ठही आहे, अवाम उनखे ॾिठो आहे। भले मां इहो चवां थो, वरी बि रिपीट कयां थो, हिन महिल इंटरनेट जो बि दौरु आहे, माण्हू हर वाच करे पियो थो, पर तव्हांजी जेकी बि शइ ठहियलु आहे न उनखे करे थो। हाणे असां जेकर सिंधी मीडिया पासे ॾे था अचूं, उहो त फिल्म इंडस्ट्री थी, उनखे त असां तबाह करे चुका आहियूं, पर हाणे असां पंहिंजे सिंधी मीडिया खे बि तबाह पिया कयूं। हर चैनल खे खोलियो तव्हांखे हिकु जहिड़ो ई ड्रामो नज़र ईंदो, हर चैनल ते तव्हांखे हिकु जहिड़ी स्टोरी नज़र ईंदी। इहा ख़बर कान थी पए त हुननि खे विकियो आहे या हिननि खे विकियो आहे। उही एक्टर, उही माण्हू, उही सभु शयूं। छो टैलेंट छा असां वटि घटि आहे? असांजे सिंध में माशाल्लाह ज़बरदस्त टैलेंट पियो आहे। तव्हां त ॾिसो त सही, टिकटॉक ते हेॾे होॾे एॾा छोकिरा टैलेंट वारा वेठा आहिनि, असां उनजे लाइ खोज ई कोन पिया कयूं। असां उहे ई पिया कयूं त जेको साम्हूं आहे उनखे ॾियो, जेको नथो अचे उनखे धूड़ पाए। ईअं छो? जीअं मैडम साईं बि ॻाल्हि कई त हिकिड़ी एकेडमी हुजणी ज़रूरी आहे। असांजे सिंध में का एकेडमी आहे का? सिंधी मीडिया जे हवाले सां एकेडमी आहे का? कोई इंस्टीट्यूट आहे अहिड़ो? छो त उर्दू तव्हां करे सघो था, त सिंध जे हवाले सां छो नथा करे सघो? उनजे लाइ त हिकिड़ो को इदारो अहिड़ो ठाहियो जेको असांजे सिंधी कम्युनिकेटर ऐं सिंधी टैलेंट्स जेको आहे उहो छो वीचारा वेठे ॿाहिरि माना पंहिंजे मोबाइल ते पंहिंजे टैलेंट ॾेखारे, उन्हनि खे अॻिते आणियो न। अहिड़ो को सब्जेक्ट रखो, अहिड़ी का सिलेक्शन कयो, अहिड़ो को इदारो ठाहियो जिते हू अची पंहिंजे सिखा बि वठनि ऐं असांजे लाइ उहो टैलेंट बि कमु अचे। चवंदा आहिनि टैलेंट हंट हिकु आर्ट आहे, ऐं अगरि असां उहो आर्ट सिखी वञूं त शायदि न सिर्फ़ु सिंध जो, पाकिस्तान जो, बल्कि दुनिया भर जो को बि अहिड़ो टैलेंट न हुजे जेको लिकियलु हुजे, पर उनखे हंट करणु इहो हिकु आर्ट आहे। ऐं उहे आर्टिस्ट असांखे मिलिया न आहिनि, उन्हनि आर्टिस्ट खे पैदा थियण जी ज़रूरत आहे। ख़ैर जी, थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ। असद साहब वॾी महिरबानी तव्हांजी वक्त कढी असां सां गॾु असांजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। सफीना साहब का आपका बहुत शुक्रिया कि आपने टाइम निकाला, हमारी शो में आप शामिल हुई, हमारे व्यूवर्स तक बहुत सारी अच्छी अच्छी बातें पहुँचाई। जावेद साहब आपकी बड़ी मेहरबानी, लेकिन आपको हम इतनी जल्दी छुट्टी नहीं दे रहे, कुछ और बाकी है सुनना भी, इतनी जल्दी हम छुट्टी नहीं देंगे आपको, तो ज़रूर आपकी आवाज़ में इंशाल्लाह सुना जाएगा। इंशाल्लाह नाज़रीन वरी ॿिए प्रोग्राम में तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं हिन गाने सां गॾु सभिनी खे इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़। अच्छा, क्यों ना ऐसा किया जाए कि ये गाना भी बड़े शिद्दत से हम इंजॉय करें जैसे हमने पहले किया, क्या ख्याल है? सफीना साहब आइए, आप भी असद साहब अचो, माइकन जो बस ख्याल रखजो, मैं बहुत पैसा घटन। हाँ जी, चाहतों से मोड़ दूं, ये तुमने क्या कहा? दिल चाहतों से मोड़ दूं, ये तुमने क्या कहा? एक जिंदगी ही छोड़ दूं, ये तुमने क्या कहा? दिल चाहतों से मोड़ दूं, ये तुमने क्या कहा? दुनिया की हर खुशी को मैं औरों में बांट कर, दुनिया की हर खुशी को मैं औरों में बांट कर, दुनिया की हर खुशी को मैं औरों में बांट कर, रिश्ता गमों से जोड़ लूं, ये तुमने क्या कहा? रिश्ता गमों
क्या कहा, दिल चाहतों से मोड़ दूं, ये तुमने क्या कहा। जिनसे के तेरे प्यार की खुशबू मुझे मिले, जिनसे के तेरे प्यार की खुशबू मुझे मिले, जिनसे के तेरे प्यार की खुशबू मुझे मिले, ऐसी रुतों को छोड़ दूं, ये तुमने क्या कहा। ऐसी रुतों को छोड़ दूं, ये तुमने क्या कहा। एक जिंदगी छोड़ दूं, ये तुमने क्या कहा। दिल चाहतों से मोड़ दूं, ये तुमने क्या कहा। एक आईना ख्याल का ले दे के है बचा, एक आईना ख्याल का ले दे के है बचा, एक आईना ख्याल का ले दे के है बचा। इसको भी अब के तोड़ दूं, ये तुमने क्या कहा। इसको भी अब के तोड़ दूं, ये तुमने क्या कहा। एक जिंदगी छोड़ दूं, ये तुमने क्या कहा। दिल चाहतों से मोड़ दूं, ये तुमने क्या कहा। दिल चाहतों से मोड़ दूं, ये तुमने क्या कहा। एक जिंदगी छोड़ दूं, ये तुमने क्या कहा। दिल चाहतों से मोड़